अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम सहरी टाइम में आऊं आहियां इंजीनियर शफ़ी महमद लाखो। ॾिसो हाणे मां अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे क़ुरान पाक जो तर्जुमो ॿुधायां थो ऐं हल्की जेका इंसान खे अलाह साईं IQ ॾिनी आहे, अक़ुलु ॾिनो आहे, उन मुताबिक़ उन जे तर्जुमे जी रही हालात हाज़िरा खे मां कवर कंदो आहियां इन आयतुनि मां। तंहिंजे करे इहो जेको सो अॻे ज़माने में बि जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान जो आयतूं ॿुधाईंदो हो त चवंदा हुआ त असातीरुल अवलीन के रसूल सल्लम तव्हां इहे पुराणे ज़माने जा किसा था ॿुधायो। हाणे अलाह पाक खे को किसा ख़्वान कोन्हे को जो किसा ऐं स्टोरियूं तव्हांखे ॿुधाए। अलाह ताला पोयनि नबियुनि जी ॻाल्हियूं इन लाइ करे थो त जीअं उन्हीअ मां तव्हां सबक़ु हासिलु कयो त इहा सिचुएशन तव्हां सां थी सघे। त इंसानु त साॻियो आहे न, इंसान त आदम अलैहिस्सलाम खां जी एनाटामी साॻी आहे, दिमाग़ु साॻियो, अखियूं साॻियूं ऐं जेकी उन जूं लिमिटेशन्स आहिनि उहे बि साॻियूं आहिनि, जेके सोचूं आहिनि उन जूं साॻियूं आहिनि। तंहिंजे करे हर दौर में जेकॾहिं के मसइला थिया त उहे ई मसइला खणी नए शेप में अॼु बि मौजूदु आहिनि। इहो आहे असुलु क़ुरान जो पैगाम त क़ुरान खे तव्हांखे उन खे सम्झी ऐं अॼोके दौर ते आणियो त हिन वक़्तु असां सां छा पियो थो थिए। बहरहाल असां हींअर शुरू कयो आहे सूरे अनफ़ाल ऐं सूरे अनफ़ाल में वरी बदर जी लड़ाई बची थी वञे। तंहिंजे करे अॼु मां ख़ासि तौरु इन प्रोग्राम में इन लड़ाईअ जे डिफरेंट एस्पेक्ट्स ऐं जेके पहलू आहिनि जेके अक्सर उजागर कोन था थियनि ऐं उहे क़ुरान मां ऐं हदीसुनि मां कढिया आहिनि ॿाहिरि ऐं मां तव्हांखे हिकिड़े माना लम्हे में उहे शयूं गॾु आणींदुसि। पर हाणे बिस्मिल्लाह करे हलूं था सूरे अनफ़ाल ते। आयत नंबर असां हींअर आहियूं 21-22 ते। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद या अय्युहल्लज़ीन आमनू। हाणे ॾिसो न, ही क़ुरान पाक ज़ाहिर आहे त एड्रेस उन्हनि खे कंदो जेके हिन खे सचो क़ुरान सम्झनि था। हा, ही उन्हनि खे बि एड्रेस करे थो जेके ईमान वारा न आहिनि पर हुननि खे यानी तजस्सुस आहे त ही क़ुरान आहे छा, इन्हीअ खे बि एड्रेस थो करे। अलाह पाक तॾहिं चए थो तव्हां ॿियनि माण्हुनि खे बि ॾियो क़ुरान। तंहिंजे करे अॼुकल्ह जेके क़ुरान आहिनि से सिर्फ़ु अंग्रेज़ीअ में आहिनि, अरबी कोन अथनि, सिर्फ़ु सिंधीअ में आहिनि, अरबी कोन अथनि, ऐं दुनिया जे 150 ॿोलियुनि में आहिनि, उन्हनि घणनि में अरबी कान्हे का। त जीअं इहो वुज़ूअ जो शर्त या ॿिया शर्त ख़तमु थियनि त जीअं आराम सां जीअं ॿिया किताब पढ़बा आहिनि तीअं पढ़नि त जीअं इम्प्रेस थियनि। हे असां त हिन क़ुरान जे मथां पहरा वहिराए छॾिया आहिनि त बाबा पहिरीं वुज़ू कयो, पोइ हथु हणो, पोइ हीअं कयो हीअं कयो। इहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते आहे, पर बाक़ी अरबी असांजी हिकिड़ी दीनी ॿोली आहे, उनखे छॾे नथा सघूं। असांजी निमाज़ अरबीअ में थींदी। हालांकि इन ते बि इश्काल आहे जो इमाम अबू हनीफ़ा खां ॿुधो वियो त चए पियो त तव्हां फ़ारसीअ में बि आयतूं पढ़ी सघो था। बल्कि अॼुकल्ह जेके नवां मुस्लमान आहिनि जेके अमरीका में, उन्हनि खे जेको आहे सो उहे हाली शुरूआति निमाज़ उन आयत अंग्रेज़ी तर्जुमे सां था कनि। तंहिंजे करे असलु क़ुरान छा आहे? क़ुरान पाक आहे त अलाह चवे छा थो। बसि जेकॾहिं तव्हांखे ख़बर पई त अलाह छा थो चवे त इहो क़ुरान आहे। ऐं तव्हां घणी 100 अखर पढ़ो, कहिड़ी बि ॿोलीअ में पढ़ो, पर इहो मालूम ई नथा करे सघो त तव्हांखे ख़बर ई न पए त अलाह छा थो चवे, त पोइ इहो तव्हांजो क़ुरान कोन्हे, तव्हां लफ़्ज़ था पढ़ो। पोइ खणी लफ़्ज़नि ते बि हूंदो अजुर वला आलम। त हिते जेको ख़िताब थो करे अलाह साईं या अय्युहल्लज़ीन आमनू, जॾहिं तव्हां मञी चुका आहियो त हीउ क़ुरान सचो आहे त पोइ कहिड़ा कम करणा अथव? अतीउल्लाह व रसूल, अलाह ऐं अलाह जे पैग़म्बर जी फ़रमान बरदारी कयो। अलाह जी फ़रमान बरदारी कहिड़ी आहे? त हिन में जीअं अलाह पाक असांखे इंस्ट्रक्शन ॾिना आहिनि उन ते हलूं। चए थो, मिसाल मां विचां खोलियां, चए थो त काफ़र रुॻो हिन ॻाल्हि जो इंतज़ारु कनि था त मलाइक वटि न अचनि या तुंहिंजे पालींदड़ जो हुकुम अचे। अहिड़ी तरह उन्हनि खां अॻियनि बि कयो ऐं अलाह मथां ज़ुल्म न कयो, पर पाण ते ज़ुल्म कंदा। माना काफ़र चवंदा जे इस्लाम सचो आहे त फ़रिश्ता अचनि असां सां ॻाल्हाइनि अची। हाणे मां विचां पढ़ियो आहे न क़ुरान पाक, त ॻाल्हि इहा आहे त इहो अलाह सां इहा ई थो ॻाल्हि करे। ऐं पंहिंजो जेको आहे सो त चए थो त हिन चयो मुंहिंजे में इंस्ट्रक्शन आहिनि जेके इन ते हलो ऐं अलाह जे रसूल जा इंस्ट्रक्शन हलो। रसूल सलम फरमायो आहे त ॾिसो, क़ुरान त तव्हांखे सभु ॾसे थो, पर मां तव्हांखे क़ुरान जी वधीक सम्झाणी ॾिनी आहे। ऐं इन खां अलावा मां तव्हांखे चयो आहे त जेका ॻाल्हि मां तव्हांखे चवां थो हीअ न कयो, इन में तव्हां वटि को ऑप्शन कोन्हे को, इन खां रुकिजी वञो। पर जेका चवां थो त तव्हां हीअ नेक कमा कयो, उन में ऑप्शन आहे जेतिरो करे सघो। ईअं न आहे त मां तव्हांखे चवां त हेतिरो ख़र्चु कयो, तव्हां वटि हुजे ई न, जेतिरो थी सघे इस्तिताअत ते आहे।
पोइ चए थो त वला तवलू अनहू वन तुम तस्मऊन, ऐं पोइ ही क़ुर ॿुधो था पर हिनखे पुठी न ॾियो, पोइ छॾे न ॾियो, चई असांजो कमु न आहे। वला तकूनू कल्लज़ीन कालू समेनाहू ला यसमऊन, ऐं बाक़ी उन्हनि मुनाफ़िक़नि जहिड़ा न थियो, चवंदा असां त ॿुधो क़ुर पर उन्हनि ॿुधो ई कोन। छो त ॿुधणु उहो थींदो आहे जेको अमल ते उभारे, जंहिंसे दिलि में अमल जो ख़्यालु पैदा थिए। जेकॾहिं क़ुर पढ़ण सां तव्हांजे दिलि में को एक्शन नथो पैदा थिए, को अमल जो जज़्बो नथो पैदा थिए, त तव्हां क़ुर ॿुधो ई कोन। तंहिंजे करे अलाह पाक सियाणनि माण्हुनि खे, सम्झ वारनि खे, ॿुधण वारनि खे, सोचण वारनि खे इंसान थो चए। क़ुर में चए थो इन शर्र दवाब इंदल्लाह, सभिनी जानवरनि मां अलाह जे आॾो घटि दर्जे वारो जानवर उहो आहे कहिड़ो? असुमुल बुकमुल लज़ीन ला यकलून, जेके ॿूढ़ा आहिनि, गूंगा आहिनि ऐं सोचनि कोन था। पोइ जेको बि इहो जानवर आहे इहो तमामु घटि दर्जे आहे, त इंसान खे अलाह अशरफुल मख़लूक़ कयो आहे, ऐं उहो गूंगो ऐं ॿोड़ो थी वञे अलाह जे कलाम जे बारे में सोचे न त मां छा थो पढ़ां। लेकिन अलाह चए थो इहा पलीती इन्हनि जी सन पाण क्रिएट कया, न त इंसान त अकुल वारो आहे। वॾा वॾा जज आहिनि, साईं साइंसदान बि थियनि था, पर अलाह ताला हिननि जे जेको आहे सो दिलि ते अहिड़ी पलीती थो हणे जो असुलु शइ पढ़नि ई कोन था। बाबा हे त आहे जेको दुनिया में अदुल इंसाफ़ क़ाइमु कंदो। हींअर छा आहे असां वटि? को इंसाफ़ कोन्हे को, ऐं तव्हां क़ुर खां परे आहियो, तंहिंजे करे तव्हां में ॿधी कान्हे का। हाणे तव्हांजो पाणी पिया था खणियो वञनि ऐं तव्हां हिते सुकंदव, कुझु कोन था करे सघो, छाकाणि त तव्हां अलाह जे रस्ते ते हुजो हा, त सभ खां वॾो तव्हांखे इहो हो त तव्हांखे रब जी मदद हासिलु थिए हा। हींअर अलाह जी तव्हां सां मदद कान्हे का, तंहिंजे करे तव्हांजा हुकुमरान केरु आहिनि? बीमार हली कोन था सघनि, जेके आहिनि से चुरी कोन था सघनि। वरी उन खां पोइ अहिड़ा असांजा हुकुमरान जेके बिल्कुलु पंहिंजनि में वेठा नशनि शराबनि में, न आहे उन्हनि खे आहे को फ़िकुर त जेकॾहिं सिंध जो पाणी चोरी थिए थो उन ते निकिरनि था, डिॼनि था, सुभाणे वरी असां कंदासीं त सुभाणे असां इक़्तिदार कोन मिलंदो या असांजे औलादनि खे न रखंदा। इहो आहे क़ुर खां दूरीअ जो सबबु, सॼी बीमारी असांजे त असां अलाह जे कलाम ते अचूं। अलाह फरमाए थो वलो अलम अल्लाह फ़ीहिम ख़ैरन लअस्माहुम, चए थो अलाह चए थो मुंहिंजी दिलि ते अहिड़ी पलीती हई आहे जो इन में मां इन जो नतीजो अलाह चयो मूंखे ख़बर आहे त जेकॾहिं ॿुधंदा बि सही त को एक्शन कोन कंदा। हाणे लफ़्ज़ी तरम वलो अलम अल्लाह फ़ीहिम ख़ैरन, अलाह चए थो जेकॾहिं मां इन्हनि में को ख़ैरु ॾिसां न असमाहुम, त हिनखे क़ुर मां ज़रूरु ॿुधायां ऐं सम्झनि हा। वलो असमाहुम, पर जेकॾहिं इन पलीतीअ में मां हिननि खे क़ुर ॿुधाईंदुसि ल त वल्लव वहूं मुरिदून, त उहे मुंहुं मोड़ींदा ऐं फिरी वेंदा। कहिड़ो फ़ाइदो? इहो अलाह जे हथ में आहे। अलाह खां घुरो त अलाह साईं असीं रमज़ान शरीफ़ में तुंहिंजो ॻाल्हि ॿुधूं ऐं उनखे सम्झूं, असांजे दिलनि खे खोल, घुरो अलाह खां। अलाह जो निज़ाम तॾहिं एक्टिवेट थिए थो जॾहिं तव्हां पुश कंदव बटण। हे लैपटॉप पियो आहे न, हाणे जेसिताईं पुश न कंदो पियो हूंदो, हिते मोह पियो हूंदो, जेका स्क्रीन थी आहे सॼी उमिरि आई हूंदी जेसिताईं हथु अलाह जो सिस्टम बि इन आहे एक्टिवेट। जेसिताईं तव्हां अलाह खे एड्रेस न कंदव, अलाह जे बटण खे पुश न कंदव, उनजो निज़ाम तव्हांखे रेस्पॉन्सिव कोन कंदो। क़ुर में ख़ुदि अलाह ताला फरमायो आहे, जेकॾहिं तव्हां मूंखे न सॾियो त मूंखे तव्हांजी परवाह कान्हे का। तंहिंजे करे अलाह फरमाए थो या अय्युहल्लज़ीन आमनू इस्तजीबू लिल्लाहि वल रसूल इज़ दाअकुम लिमा युहीकुम, चए थो ए मुस्लमानो अलाह जे रसूल जी ॻाल्हि ॿुधी जो हुकुम क़बूल कयो जो तव्हांखे अहिड़ो रस्तो ॾेखारे थो जेको जंहिंमें तव्हांजी ज़िंदगी आहे, जंहिंमें तव्हांजी हयाती आहे, जंहिंमें तव्हांजी कामयाबी आहे। वालमू, ऐं चए थो इहो कन खोले ॿुधो, अन अल्लाह यहूल बैनल मरइ व क़ल्बिही, अल्लाह माण्हू ऐं सॼे दिलि जे विच में हूंदो आहे। अनहू इलैहि तुहशरून, ऐं अलाह वटि तव्हांखे गॾु करिणो पवंदो, माना अलाह तव्हांजे ऐं तव्हांजी दिलि जे विच में आहे। जे तव्हांजी दिलि में पलीती रखंदो त अलाह रकावट करे, यानी अलाह उतां तव्हांजे लाइ कनेक्शन, इंसान ऐं दिलि में कनेक्शन सिर्फ़ु अलाह पैदा करियो। बाक़ी वतकू फितनतन ला तुसीबन्न लज़ीन ज़लमू मिनकुम ख़ासा। हाणे जहिड़ी असांजी हालति आहे न हींअर, त अलाह उन्हनि खे थो चए थो अलाह जे उन फितने अज़ाब खां बचो। ला तुसीबन्न लज़ीन ज़लमू मिनकुम ख़ासा, जॾहिं ईंदो त पोइ सिर्फ़ु ज़ालिमनि खे कोन पकड़ींदो त चवंदो हे रुशवती आहे हणोसि हिनखे, न न हे त नेक आहे हिनखे छॾे ॾियो, पोइ ईअं कोन्ह थींदो। पोइ त सुका आला सभु ख़तमु थी वेंदा। बाक़ी उहो नेकनि खे पोइ अलाह ताला खणी को अजुर ॾिए, बाक़ी ज़िलज़िलो ईंदो, का सज़ा ईंदी, सभु सुख थींदा। वालमू अन अल्लाह शदीदुल इक़ाब, भई ॼाणो त अलाह सख़्तु पकड़ वारो आहे। एॾी असांजा हालत थी वई आहे, दवाऊं कोन्हनि के हालत थी आहे, रुश्वत तोबा तोबा तोबा। याने जेको एंटी करप्शन आहे उहो रुश्वत जो वॾे में वॾो सबबु आहे।
जेके रिश्वत खे रोकण वारा सभु खाइनि था। ऐं ॾिसो अॼोकी बि अख़बार में मां पियो पढ़ियो त हे जेके यूसीज़ आहिनि सभु उनजा पैसा खाए था वञनि। काॾे वञिजे? आउं हिकिड़ो ऑनेस्ट कंसल्टेंट आहियां, दुनिया जा वॾा इल्म हासिलु कया, मूं वटि तमामु वॾियूं डिग्रियूं आहिनि ऐं दुनिया जो वॾे में वॾा प्रोजेक्ट करे हिते मुल्क में आयो आहियां। त हिते जेको आहे सो 3 सालनि खां मुंहिंजी फ़ी रोकियो वेठा आहिनि, छो त उहे चवंदा त भॼी वञे। हाणे मां हेॾा प्रोजेक्ट शुरू कया आहिनि, वासा जा, कासमाबाद में, जे अध में थो छॾियां त पैसा खाई पोइ ॾोह मुंहं ते हणंदा त लाखे सां भई डिज़ाइन ग़लति, RCC डिज़ाइन ग़लति। हाणे ज़ुल्म त ॾिसो न। ऐं एग्रीमेंट मूंसां हर MD साइन कई आहे। मां त प्राइवेट आहे, मूंसां जॾहिं हिकिड़ो MD डिपार्टमेंट जो एग्रीमेंट साइन थो करे त ही कमु कराए ॾे, PC1 ठाहे ॾे, एस्टिमेट करे ॾे, वरी वर्कनि खे कमु डिज़ाइन करे, उनखे वरी कंस्ट्रक्शन खे सुपरविजन करे, कॉन्ट्रेक्टरनि जा बिल पास करे ॾे त तोखे उन बिल ते 1% ॾींदासीं। इहो ई आहे न मुंहिंजी फ़ी। ऐं उहो जेको आहे सो हिकिड़ा 2-3 ॼणा इंजीनियर हितां करप्ट इंजीनियर हिकिड़े जेको आहे सो ऑडिटर सां मिली, ऐं उन ऑडिटर चए थो मूंखे 50 लख ॾे त पोइ मां तुंहिंजा बिल कंदुसि। हाणे हिनखे 3 साल थी विया आहिनि, मुंहिंजा 3 करोड़ हिन वटि जमा थी विया आहिनि। हाणे मां 50 लख किथां ॾियांसि? मां त चयोमांसि मां 50 लख थो घुरी, मां 5 पेशाब जा फुड़ा बि वात में कोन, मां न वठां न ॾियां। ऐं तूं जेका ज़बरदस्ती थो करी, इहो मां 5 फुड़ा पेशाब जा वात में कोन विझंदो साईं, जो तूं मूंखां पैसा थो घुरी। अलाह ताला खे दां। बाक़ी हाणे मां को क़ानूनी कार्रवाई सोचां थो, या को वकील भाउ ॿुधे त मुंहिंजी हिन में मदद करे त मां केस कयां। बहरहाल, त अलाह फरमाए थो त तव्हां उन अज़ाब खां डिॼो जेको सिर्फ़ु उन्हनि दुश्मननि ऐं ठगनि ऐं चोरनि खे कोन पकड़ींदो, पर सभिनी खे थींदो। ऐं ॼाणो त अलाह जो अज़ाब सख़्तु आहे। बाक़ी अलाह फरमाए थो त जेकॾहिं तव्हां मुंहिंजे रस्ते ते अचो था, पोइ तव्हां घटि बि आहियो न, तॾहिं बि अलाह तव्हांजी मदद करे थो। चए थो वज़कुरू इज़ अंतुम कलीलुन, तव्हां सोचो, अहसान यादि कयो त तव्हां दुनिया में अकिलियत में हो, मुस्तदअफ़ून फ़िल अर्द, तव्हां कमज़ोर हो ज़मीन में, तख़ाफ़ून इयं तख़तफ़कुम नास, ऐं डिॼो पिया त माण्हू तव्हांखे खणी वठंदा। हिते जेको अॻुवा कंदा न, इहा ई क़ुर थो ॻाल्हि करे त तव्हांखे माण्हू अॻुवा करे वेंदा, खणी वेंदा तव्हांखे। आवाकुम, पोइ अलाह तव्हां चए थो मुंहिंजे हिन दीन ते हलण जे करे, क़ुर खे सम्झण जे करे मूंसां तव्हां रिलेशनशिप क़ाइमु कई, त पोइ असां तव्हांखे जाइ ॾिनी। पोइ अयदकुम बि नसरी, ऐं तव्हांखे पंहिंजी मदद सां सघ ॾिनमि। रज़क़कुम मिनल तइबात, ऐं पोइ तव्हांखे सुठियुनि शयुनि जी रोज़ी ॾिनमि। लअल्लहुम तशकुरून, त माना तव्हां शुकुरु कयो। अॼु बि अलाह जो इहो प्रोसेस अवेलेबल आहे। या लज़ीन आमनू ला तख़ूनू अल्लाह व रसूल, चए थो त ए मोमिनो, अलाह ऐं अलाह जे रसूल सां ख़यानत न कयो। व तख़ूनू अमानतकुम अंतुम तालमून, ऐं अमानतुनि में बि ख़यानत न कयो, रुश्वतूं न खाओ, ठगियूं न कयो, चोरियूं न कयो। भला तव्हांजी पघार में पूरत न थी, शाम जो मांडड़ीअ ते वेहो न, ॾोह त कोन्हे। ऐं ख़ुदि इंटर ताईं छोला विकियां, पोइ मां मरी वियुसि सफ़ा। ऐं मूंसां जेकॾहिं हाणी बि थींदी त मां ईअं कंदुसि, लॻाईंदुसि पंहिंजो छोलनि जो गाॾो, जेकॾहिं मूंखे मुंहिंजी पेमेंट न ॾींदा या मां पघारूं नथो ॾींदो, चवण वेहण में मूंखे एब कोन्हे को। त चए थो त तव्हां अमानतुनि में बि ख़यानत न कयो। तंहिंजे करे वअलमू अन्नमा अमवालकुम व औलादकुम फितनतुन, बाक़ी तव्हां जेको माल औलाद जे लाइ गाॾियूं था वठो, रुश्वतूं खाई घर ठाराए थो, अलाह थो फरमाए वअलमू, तव्हां ॼाणो, अन्नमा अमवालकुम, तव्हांजो इहो माल, व औलादकुम, तव्हांजो औलाद फितन, इहा आज़माइश आहे। इहा आज़माइश आहे। इहे तव्हांजा परमानेंट साथी न आहिनि, तव्हांजूं धीअूं ऐं तव्हांजा पुट। छो त क़ुर में पाक में अचे थो त जॾहिं क़यामत ॾींहुं क़बरुनि मां निकिरंदा न, त ला अंसाब बैनहुम, तव्हांजा सभु रत जा रिश्ता न्यूट्रलाइज़ थींदा। पुट खे पियो ॾिसंदो त सोचींदो, चवंदो हा हिन मूंसां गॾु कमु कयो हो। माना जीअं उहे एक्टर हूंदा आहिनि न ड्रामे में, पोइ ज़ालूं हिकु ॿिए जूं थींदियूं आहिनि, हिकु ॿिए जो ज़ाल मुड़ुस भाउर भेनरूं मारूं, लेकिन जॾहिं उहो एक्टिंग मां ॿाहिरि निकिरंदियूं आहिनि त न को हू पाण खे माउ सम्झंदो आहे, न को हुनखे ज़ाल सम्झंदो आहे, को ब्लड रिलेशनशिप फील कोन कंदो आहे। हीअ बि दुनिया हिन एक्टिंग आहे जंहिंमें असां इहे फील कयूं था, पर मरण खां पोइ इहो बि ख़तमु थी वेंदो। जॾहिं इहे तव्हांजी आज़माइश आहे, अन अलाह इंदहु अजरुन अज़ीम, ऐं अलाह वटि तव्हांजो अजर अज़ीम आहे। तंहिंजे करे रब फरमाए थो या लज़ीन आमनू इन तत्तकुल्लाह यजअल लकुम फुरक़ाना, जेकॾहिं तव्हां अलाह खां परहेज़गारी इख़्तियार कंदव त तव्हांखे अलाह साईं तव्हांजे दिलनि में हक़ ऐं बातिल जी सम्झ विझंदो, नूर पैदा कंदो। व युकफ़िर अनकुम सयातकुम, ऐं पोइ जॾहिं तव्हांजे दिलनि में हिन अलाह जे क़ुर खे सम्झण सां, जे हदीस खे सम्झण सां तव्हांजे दिलनि में नूर पैदा थींदो, त पोइ तव्हांखे जेको आहे सो अलाह फरमाए थो त पोइ तव्हांजे दिलि में सम्झ पैदा थींदी त हीअ ग़लति आहे, हीअ सही आहे।
व युकफ़िर अनकुम सयातकुम, ऐं जेके अॻु में तव्हांजा गुनाह थी उहे माफ़ु कंदो। यकफ़िर लकुम, अलाह चए थो आईंदा जे लाइ मां तव्हांजे पोयनि कमनि ते माफ़ी ॾींदुसि। अलाह ज़ू फज़ल अज़ीम, ऐं अलाह वॾे फज़ल वारो आहे। अलाह वटि त फैसिलिटियूं अवेलेबल आहिनि, देरी कोन कंदो। बाक़ी इज़ यमकुर बिकल लज़ीन कफ़रू, बाक़ी हाणे पैगम्बर खे त हुकुम आहे त ए पैगम्बर यादि कर त जंहिं महिल तो लाइ काफ़रनि रिथ कई ली युस बि तूक, त तोखे ॿधनि या बंदि कनि, ओ यक़्तुलूक, या तोखे क़तलु कनि, ओ युख़्रिजूक, या तोखे मके मां कढनि। त हीअ त अलाह नेक माण्हुनि सां हिन दुनिया में बि ईअं कनि था। हाणे जेके मिसाल तौरु जिन साज़िश करे इन ऑडिटर सां मुंहिंजी पेमेंट बंदि कराई आहे, त ज़ाहिर आहे त हिन जो मक़सदु हो न त हिन खे भॼायूं। छो त ॾिसो न, कमीशन त सभु को खाए थो, मूंखे बि ख़बर आहे, ऐं उहा प्रोवियन कुझु न कुझु रेटनि में अची थी वञे, पर हे कमीशन ते ख़ुशि नथा थियनि। हे था चवनि त नालो जेकॾहिं को ठहे थो, मिसाल तौरु वञे थो 1500 फुट जी क़ीमत 5 साढा 5 करोड़ आहे, त चवंदा एमबिन में लिखूं, एक्चुअली न ठहे, ऐं ठेकेदार खां अधु अधु कयूं, इन ते त हिन जो मूंसां जहिड़ो आहे। लेकिन अफ़सोस त मां AG ऑफिस खे ख़त लिखियां त तव्हांजो इहो करप्ट ते वेठो आहे, मूंखां हेतिरा पैसा थो घुरे, लेकिन उते बि छा त पैसो थो पहुचाए न, उहे बि मुआ पिया आहिनि, जीअं मुर्दार हूंदा आहिनि, ईअं मुर्दार थिया ऑफिसर मथे वेठा आहिनि, जो उहो बि एक्शन नथा खणनि। हालांकि मूंखे सुञाणंदा, ऐं इंजीनियर आहियां, मूंखां वधीक डिग्रियूं पाकिस्तान में शायदि 2-3 वटि हुजनि, एॾियूं डिग्रियूं मां करियां, एॾो मां मके मुकरमा जो मां प्रोजेक्ट करियां, जेको $1 अरब जो हो, जेको 200 किलोमीटरनि तां मां समुंड जो पाणी मिठो करे ऐं पाइपनि में विझी अरफा जे टांकियुनि ते पहुचायूं, जंहिं मूंखे मलक फहद गोल्ड मेडल ॾिनो। ऐं मूंखे आसरो, मूंखे चयूं त तोखे नेशनलिटी ॾियूं था, मुंहिंजी माउ मूंखे न वठणु ॾिनी, मां मोटी आयुसि। अहिड़े माण्हूअ सां हीअ ज़िद करे वेठा आहिनि। त पोइ इहो ई आहे न त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि चवनि पिया त नबी साईं तोखे ही चवनि था, काफ़र रिथ कई अथनि, तोखे बंदि कंदा, तोखे शहीद कंदा, तोखे कढी छॾींदा, ऐं तोसां रिथूं कनि था, पर व यमकुर अल्लाह वल्लाहु ख़ैरुल माकिरीन, अलाह जी बि पंहिंजी प्लानिंग आहे, ऐं अलाह बहितर प्लान करे थो। तंहिंजे करे मां चयो त जेकॾहिं अध में प्रोजेक्ट छॾियां थो 2-2.5 साल खां, मां पेट ते आङुरियूं ॾेई पघारूं पिए थो इंजीनियरनि खे ॾियां। हाणे नओं हिकिड़ो आयो आहे MD, सफ़ा अधु चरियो, मूं चयोमांसि त हीअ मूंसां केस आहे, चई फिर कमीशन ले लो न ठेकेदार से। मुंहिंजो शाबाश, वाह जी सोल्यूशन आहे तो वटि। ब्रेक वठूं था इंशाल्लाह। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम सहरी टाइम, अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि करे। सो क़ुर पाक खे ॾिसूं था, क़ुर पाक अॼोकी हालात खे बि करे थो, लेकिन अफ़सोस इहो आहे न त माण्हू सम्झनि था त बसि इहे क़ुर पुराणे ज़माने जा किस्सा आहिनि। हाणे अचो क़ुर ख़ुदि थो इहा ॻाल्हि करे। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इज़ा तुतला अलैहिम आयातुना, जेकॾहिं माण्हुनि खे क़ुर पढ़ी ॿुधाइजे थो ऐं उनखे माना बि करे ॿुधाए, ज़ाहिर त अरबीअ में पढ़ंदो त तव्हां त कोन अरब सम्झंदा। जर्मनी खे जेकॾहिं एड्रेस करिणो त जर्मन में ॿुधाइणो आहे, त छा चवंदा? कालू क़द समय ना लव नशा लकुल ना मिसला था, चए जेको मौलवी ॻाल्हियूं थो करे न, इहो त असां बि करे सघूं था। ऐं इन हाज़ा इला असाजुल अवलिन, ऐं जेके ॻाल्हियूं थो करे पुराणे ज़माने जा किसा आहिनि। तंहिंजे करे ही क़ुर खे अहमियत कोन था चवंदा, हे त उन ज़माने में थी वियो, पुराणा किसा आहिनि। ईअं न आहे, हीउ क़ुर अॼोके दौर जे लाइ, हीउ क़ुर अॼु खां पोइ 1000 साल खां पोइ बि इहो ई क़ुर आहे। ऐं पोइ छा था चवनि? हाणे हो जेके मके जा मुशरिक जेके पीर थी वेठा, उन्हनि पीर छा में आहे? इन्हनि 360 जेके मूर्तियूं लॻायूं अलाह जे वलियुनि जूं, जेके गुज़ारे विया नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जी। ऐं नूह अलैहिस्सलाम जी क़ौम आहे इंडिया ते आयो हो, हिंदुस्तान वारा, इहे साॻियूं मूर्तियूं। उहो साॻियो कॉन्सेप्ट मके जी मुशरिकनि कयो, हे फलाणो बुज़ुर्ग आहे गुज़ारे वियो, हे वॾा कमु कंदो हो, हे कंदो, हाणे इहो रब वटि वेठो आहे, ऐं हितां असां हुन सां ॻाल्हाईंदासीं त हू अलाह खां कमु कराए। इहो कॉन्सेप्ट मके जी मुशरिकनि जो। त ठठहनि पीर जेके आहे, जेके हुन जा मथां हर में 360 मां कंहिंजूं 10 मूर्तियूं, कंहिंजूं 5, उन जे आॾो जेके बि पेतियूं सभु उहे खणंदा पैसा। त जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में आंदी त हिननि जे पेरनि तां ज़मीन निकिरी, चए त हे त असांजो इनकम थो ख़तमु करे, हे त चए थो त असां रुश्वत न खाऊं, असां कूड़ न कयूं, जेको हाणे बि माण्हू क़ुर खां डरनि था। हाणे ॿुधो क़ुर चए थो, व इज़कालू अल्लाहुम इनकान हाज़ा हुअल हक़, चवणु लॻा त हाणे हू अलाह खे चवंदा त अलाह असां सां आहे, छो त असां तुंहिंजे बुज़ुर्गनि खे जे थ्रू हुनखे पुकारियूं था, असां कहिड़ो ॾोह था कयूं। मके जा मुशरिक अलाह खे मञींदा हुआ, हिंदू पंहिंजे भॻवान खे मञनि था, पर कॉन्सेप्ट आहे त असां हितां हीअं वञूं, छो त हुन वटि क़बरूं कोन्हनि के।
त चवणु लॻा त अलाहुमा इनकान हाज़ा हुअल हक़ मिन इंदक, अलाह साईं जेकॾहिं रसूल जेका ॻाल्हि करे जे सच आहे न, अमतर अलैना हिजार में सवा, पोइ असांखे भली माराए छॾ, पथर विझो असांजे मथां, उहो आतना बि अज़ाबिन, असांखे अज़ाब ॾे। त पोइ छा चवंदा, ॾिस असांखे पेजारो आहिनि, असांखे लही लॻी पई आहे, माण्हू पहिरें बि मिलनि था, असांखे इज़त मिले थी, माना असां हक़ ते आहियूं न। जेकॾहिं असां अहिड़ा ॾोही हुजूं, असां रुश्वत खाईंदड़, एॾो ॾोह आहे रुश्वत खाइण, त अलाह असांखे सज़ा ॾे। मके जा मुशरिक साॻी ॻाल्हि था कनि, त असांजो एॾो ऐश पैदा कयूं, जेकॾहिं हीअ जेका ॻाल्हि क़ुर वारी सची आहे त पोइ चए थो त अलाह साईं जेको आहे सो जेकॾहिं हीअ सचो आहे त असांजे मथां को पथरनि जो मींहुं वसाए या असांखे को अज़ाब ॾे। त अलाह जे जवाब में आयत आई आहे, चए थो वमा कान अलाह लियुअज़िबहुम व अंत फीहिम, चए थो मां तव्हांखे कीअं अज़ाब ॾियां जॾहिं की रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां सां गॾु थो रहे, माना उनखे बि मां अज़ाब में विझां छा। तंहिंजे करे हिन क़ौम में, हिन सिंध में, असांजी क़ौम ते जेकॾहिं अलाह जो वॾो अज़ाब ईंदे नथो अचे, तव्हां में नेक शख़्स मौजूदु आहिनि, अलाह उन्हनि जो ख़्यालु पियो थो रखे। ऐं जेकॾहिं अलाह साईं जेकॾहिं इहे नेक शख़्स हलिया वञनि या इन्हनि खे को चवे त निकिरी वञो, थी सघे थो निकिरी वञे, त जीअं नबी साईं मके मां माइग्रेशन करे हलियो वियो, पोइ पादर पोयां खाधनि, त चए थो त वमा कान अलाह लियुअज़िबहुम व अंत फीहिम, नबी करीं तूं उन्हनि में गॾु वेठो आहीं, मां कीअं इन्हनि खे इज्तिमाई अज़ाब ॾियां। वमा कान अलाह मुअज़्ज़िबहुम वहुम यस्तग़फिरून, जी ॻाल्हि इहा आहे त कनि त शिरक था, पर वरी दुआ में चवंदा अलाह साईं अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह, हाणे ॿई कम था कनि। तंहिंजे करे चए थो त मां छा चवां जो बख़्शिश बि घुरनि था। वमा लहुम अल्लाह युअज़्ज़िबहुमुल्लाह वहुम यसुद्दून अन मस्जिदिल हराम वमा कानू ओलियाहू, कंहिं छा थियो आहे जो अलाह जेको आहे सो पैगम्बर जॾहिं हिजरत करे वियो त उनखे अचणु कोन था ॾियनि मस्जिद में, ऐं उन तहज़ीर वारो मस्जिद खे माण्हुनि खे झलनि था। ऐं चए थो वमा कानू ओलियाहू, इहे इन्हनि जा ओलियाव न आहिनि मस्जिद जा, इहे पाण खे पीर चवनि था, पर हिन जो को तालुक़ इन्हनि सां कोन्हे। इन ओलियाहू, इन्हनि इबादत गाहुनि जा जेके आहिनि इहे मुतवली उहे आहिनि जेके इलल मुतक़ून, जेके अलाह खां डिॼंदा आहिनि, वलाकिन अक्सरुहुम ला यअलमून, अक्सर नथा ॼाणनि। तंहिंजे करे इहे हुजनि परहेज़गारनि खां सवाइ ॿियो को हुनजो मुतवली यानी हुनजो टेक केयर कंदड़ नथो थी सघे। बाक़ी हे कहिड़ी था इबादत कनि, वमा कान सलातुम इंदल बैत इला मुकाऊं व तस्दिया, हे हिन जी निमाज़ अलाह जी कहिड़ी आहे, सीटियूं ताड़ियूं फंक्शन गाना, हाणे हिते त गाना त कोन थो थिए, पर हाणे हालत ते कया न, त हे जेके चवंदासीं नेक आहियूं, वधि में छा था कनि, इहे ॾींहं खे मल्हाए हुन में डांसूं नशा फलाण फंक्शन ऐं जेका आहे सो ताड़ियूं, फज़ूकुल अज़ाब बिमा कुंतुम तकफुरून, अलाह चए थो इन सबबु आहे जो कुफ़ुर कंदा आहियो त अज़ाब चखो। बाक़ी इन लज़ीन कफ़रू युनफ़िकून अमवालहुम लियसुद्दू अन सबील, ऐं इहे माण्हू रुश्वत जो पैसो घणे भाङे ख़र्च अहिड़े नमूने सां कनि था त नेक माण्हू बि लालच में अची वञनि। हाणे हिन जो लफ़्ज़ी त तर्जुमो आहे त काफ़र पंहिंजा माल हिन लाइ ख़र्चनि था त माण्हुनि खे अलाह जे वाट खां झलीनि, ऐं पोइ अलाह साईं फरमाए थो इहो सिघो उन्हनि मालनि खे ख़र्च कंदा, पोइ उन्हनि खे इन ख़र्चण ते अरमान थींदो ऐं इहे पोइ पकड़िया वेंदा ऐं पोइ दोज़ख ॾे गेलिया वेंदा। त ॻाल्हि इहा आहे त असां जेके दीन खे हिते कयूं था, माना फंक्शन करणु हीअं करणु ऐं ताड़ियूं वॼाइणु, इहो त इस्लाम कोन्हे। पोइ अलाह चए थो त मां इन लाइ इन्हनि खे अलाउ कयो आहे लियमीज़ अल्लाह ख़बीस मिनल तय्यब, त अलाह पलीत खे पाक खां धार करे ज़ाहिर करे ॿिन्ही खे, पोइ यजल ख़बीस बाद उला बादन, ऐं हिकु पलीत खे ॿिए ते रखे, फयरकुमहू, ऐं हेकांदो हिक ॿिए खे ढेर करे छॾे, यजलू फी जहन्नम, पोइ इहो ढेर जो ढेर हिन पलीतनि जो खणी जहन्नम में उछलाए, उलाइकुमुल ख़ासिरून, इहे नुक़सान वारा आहिनि, खसारे वारा आहिनि। कुल लिल्लज़ीन कफ़रू, ख़िताब त काफ़रनि खे आहे, पर अलाह चए थो तव्हां नथा सुधरो, मुआशिरे खे नथा सुधरायो, अदुल कोन कंदव, इंसाफ़ कोन था कयो। ऐं जेकॾहिं कुल कफ़रू ई यंतहू युग़फर लहुम, जेकॾहिं अवी मुड़ंदव त जेको कुझु थियो अलाह माफ़ु कंदो, माक़द सलफ़ जेको थियो सो थियो, व ई यऊदू, पर इहो धंधो कंदा रहंदव, फ़क़त मज़द सुनतुल अवलीन, त पोइ असां ॿियनि सां जीअं अॻे कयो तीअं तव्हां सां थींदो। व इन तवलू फ़अलमू अन अल्लाह मौलाकुम, जेकॾहिं मुंहुं मोड़ियाऊं ऐं बाज़ न आया त पोइ ॼाणो त अलाह ई तव्हांजो संभालींदड़ आहे। नेमल मौला व नेवल नसीर, बेशक
उहो सुठो संभालींदड़ ऐं मददगारु आहे। वालमूं उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो, हाणे अचे थी सूर हींअर अचे थो बदर जो हवालु। तंहिंजे करे हींअर मां उन बदर जी जेका लड़ाई आहे इन में ॾाढा असांजे लाइ कॉन्सेप्ट्स आहिनि, असांजे लाइ सम्झण जूं ॻाल्हियूं आहिनि। तंहिंजे करे मां हाणे तव्हांखे हितां शुरू थी थिए बदर, त मां तव्हांखे बिल्कुलु बदर ते खणी थो वञा ऐं इनशा अलाह ताला तव्हांखे ॾसियां थो। अल्लामा इक़बाल जो शेर आहे बदर ते, फ़ज़ाए बदर पैदा कर, फ़रिश्ते तेरी नुसरत को उतर सकते हैं, गर्दों से कतार अंदर कर। अभी माना जेकॾहिं तव्हां इस्लामी निज़ाम क़ाइमु कयो, क़ुर ते हलो, त अॼु बि तव्हांजे नुसरत में फ़रिश्ता लहंदा, कतार अंदरि कतार तव्हांजी मदद कंदा। सिचुएशन क्रिएट कयो। हिन रमज़ान शरीफ़ में घटि में घटि तव्हां क़ुर खे सम्झी त पढ़ो। पोइ अलाह ताला क़ुर में चवंदो आहे, ॿुधो कोन था छा, अफ़ला यसमाउन। अलाह साईं छा थो चईं, कोन था ॿुधूं? यानी असांजे छा कन में ॿूच पियल आहे छा जो कोन था ॿुधूं? वरी चए थो क़ुर में अफ़ला यंज़ुरून, सोच छो था पैदा कयो, चङी तरह ॾिसो छो था? त पोइ अलाह साईं अखियूं त आहिनि, या छा चवीं थो त असां अंधा आहियूं? न, चए थो नतब अला कुलूबी फ़हम ला यसमाउन। असल में इहा पलीती थो मां हिननि जे मथां दिलि ते कयां, तंहिंजे करे कम वारी ॻाल्हि कोन ॿुधंदा। जुआ, रुश्वत, ग़लति कम, राति जो वेहणु, इहे ॿुधंदा। हा हा साईं हाज़ुर, वाह वाह साईं वाह वाह, हाज़ुर हाज़ुर थियुसि। ऐं जेकॾहिं निमाज़ जी ॻाल्हि कबी, क़ुर जी ॻाल्हि कबी, ज़का जी ॻाल्हि कबी, ॿुधंदा ई कोन। इहे जेके दिलियूं आहिनि न, अलाह फरमाए थो इन्हा ला तामल अब्सार, जेके मां तव्हांखे पिक्चर ॾेखारी, क़ुर थो चए जूं अखियूं एक्चुअली फिज़िकली अंधियूं कोन थियूं थियनि, वलाकिन तामल कुलूब लती फी सुदूर, जेके सीने में दिलियूं अथनि इहे अंधा थी था वञनि। साॻिरे में सां वला तकुनू कल्लज़ीन कालू समेना, वरी उहे माण्हू आहिनि जेके चवंदा हा ॿुधोसीं, वहुम ला यसमऊन, कम जी ॻाल्हि ॿुधनि ई कान। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माइग्रेशन कई मके खां, ऐं हे जेको तव्हां ॾिसो था ॻाढ़ो लीको आहे, इहो आहे जेको अमूमन मके ऐं मदीने विच में इहो रस्तो अख़्तियार कंदा हुआ केरु? काफ़िले वारा, तिजारत वारा। लेकिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छाकाणि जो पोयां पियल हा उनखे शहीद करण लाइ, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो साओ रस्तो वरितो आहे। किथे किथे उहा क्रॉसिंग करे थो जिते पाणी बाणी आहे, न त हुननि खां बची निकितो आहे, छो त उन पुराणे रस्ते ते हिनखे ॻोल्हिनि पिया। हाणे छा थो, किथां थो कमु शुरू थिए? त रसूल मदीने पहुची विया, त कालू लमा समय रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हाणे मां तर्जुमा, त अबी सुफ़ियान शाम खां इन मके जे कुशरनि जो सामान खणी अचे पिए थो, ऐं जेको आहे सो इहो माल आहे, पर हाणे साहबिन चयो नबी साईं साईं असां पंहिंजो माल छॾे आहियूं, असांजे घरनि ते कब्ज़ा, असांजे ढोरनि ते कब्ज़ा, त घटि में घटि असां हिन खां त असां इहो हिसाबु वठूं न पंहिंजो जेको अचे पिए थो काफ़िलो। हाणे जेको आहे सो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पर पोइ छा आहे त अबू सुफ़ियान खे ख़बर पइजी वई, हो रटियो ऐं हेॾां मके जे मुशरिकनि जेको आहे सो तयारी कई, त हाणे त असांजा काफ़िला बि थो बंदि करे, हाणे हमिलो करे मदीने में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान ख़तमु कंदासीं। त हिननि खे जो ख़बर पई त नबी साईं जो तयारी कयो, त हाणे हिते थोरो परेशान आहिनि। हाणे मुहाजिर थी आया आहिनि, घर बि कोन्हनि को, उते जे मके मदीने जे माण्हुनि हिननि खां पंहिंजो घर शेयर कया आहिनि, को हिननि जो अहिड़ो सोर्स ऑफ इनकम कोन्हे, त यकदमि हुकुम थो थिए त विड़ो। त हाणे इहो आयत ॾसे थी क़ुर जी, कमा अख़रजक रब्बुका मिन बैतिक बिलहक़, अलाह ताला तव्हांखे तयारु कयो घरनि मां निकिरो लड़ाईअ लाइ। पर चए थो इन फ़रीक़न मिनल मोमिन कारून, पर जेके मोमिननि मां कुझु हो जेके उन्हनि खे इहा ॻाल्हि पसंदि न पई अचे, युजादिलूनक फिल हक़, ऐं तव्हां सां बहस पे कनि लाजी करे, साईं कीअं विढ़ंदासीं, तलवारूं कोन्हनि के, 200-250 ॼणा आहियूं, होॾां 1000 जो लश्कर अचे थो, ऐं बहस करणु लॻा। बाद मां तबैयन का अन्नमा युसाकून इलल मौत वहूं यंज़ुरून, ऐं बहस पिया कनि त साईं हीअ त ख़ुदकशी आहे, असांखे पक आहे त जेको असां पाण खे माराइण वञूं था, ईअं मौत आहे जीअं नज़र पिए थो असांखे अचे। हालांकि अलाह अचे थो क़ुर पाक में सूरह अनफाल में, वयज़िदकुमुल्लाहु इहदा ताइफ़तिन अनहा लकुम, अलाह ताला वाइदो कयो त तव्हां मां हिकिड़े खे फ़तेह मां ज़रूरु ॾींदुसि, पर तव्हां छा पिए चाहियो? तवदून गैर ज़ात शौक़त तकून लकुम,
ऐं तव्हां पे चयो त असांखे कंडो बि न लॻे असां हिन ते फ़तेह हासिलु कयूं, ईअं कोन्ह थींदो। हिन मुआशिरे खे तब्दील करिणो आहे त सहणो पवंदो, तकलीफ़ करणी पवंदी। बाक़ी सिर्फ़ु दुआउनि सां कमु कोन्ह थींदो, दुआउनि सां गॾु अमल बि करिणो पवंदो मुआशिरे में तब्दीली आणण जे लाइ। ऐं ख़ासि तौरु इलेक्शन में तव्हां हिकिड़ो हलायो त अहिड़ा माण्हू चूंडियो अलाह वारा 5 वक़्त निमाज़ी हुजनि, पर इहो त पतो कयो न। अंधा गूंगा मंडा चूंडींदो त ईअं ई थींदो तव्हांजो। हाणे त तव्हांजो पाणी फुरिजे वेठो, आहे कंहिंखे ताक़त जो रोके? इहा सज़ा आहे अलाह जे तरफ़ां। बिरादरी में विरहाइजी था वञो, वोट फलाणे खे ॾियणु, तव्हांजो वॾेरो हुन खां ॾोकड़ वठे त सभु वोट हुन जा। ख़ुदा खां ॾिजो, अलाह वारा थियो, मोमिन थियो, पंहिंजो वोट जो सही इख़्तियार कयो। त हिते बि साईं ॻाल्हि आहे न, हू चवनि पिया साईं हाणे असां विढ़ंदासीं कोन, ईअं अलाह अॼु असांजे तरफ़ां विढ़े, असांखे कंडो बि न लॻे। लेकिन व युरीदुल्लाह ऐं युहिक़ल हक़ बि कलमाती, अलाह चाहे थो त हक़ जेको आहे सो ग़ालिब थिए। उहो यक़्तदाबिल काफ़रीन, काफ़रनि जूं पाड़ूं कटिजनि। हाणे छा थियो? हाणे एक्चुअल जेके मके जा अचनि पिया सिपाही उहे 1000 जे क़रीब आहे, पर अञा फिगर जी पक कान आई। त अलाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में छा थो करे, इज़ युरीकुमुल्लाह फी मनाक कलीला। सो नबी साईं ख़्वाब मां जो उथियो त चई बाबा ड्रिजो न, थोरा आहिनि, मूंखे ख़्वाब में आयो आहे त हे थोरा आहिनि। अलाह तूं अॻिते चए वलौ अराकहुमुल कसीरा लफशिलतुम, चए थो जेकॾहिं मां हुनजो एक्चुअल तइदाद तव्हांखे ख़्वाब में ॾेखारियां या वधाए ॾेखारियां, लफशिलतुम त तव्हां जेको सो उलझी पवां, वल तनाज़अतुम फिल अमर, ऐं पाण में बहस में पइजी वञो आहे त इहो कोन विढ़ी सघंदासीं। वलाकिन अल्लाह सलम, अलाह पाक तव्हांखे इहो ख़्वाब ॾेई तव्हांखे बचायो। इन्नहु अलीम बिज़ाति सुरूर, दिलनि खे ॼाणे थो। त सभु ख़ुशि थी विया, चयो अलाह जे रसूल जो ख़्वाब सचो आहे। पर इहो अलाह सचो ख़्वाब हो जेको नबी साईं खे ॾेखारियईं त जीअं ही हिमत ॿधनि, अलाह ॼाणे थो। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सहरी टाइम में आऊं आहियां शफ़ी अहमद लाखो। हाणे त अलाह ताला ख़्वाब में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾसियो त उहो एतिरा न आहिनि, त सभु ख़ुशि थी विया। लेकिन उते जेके मुनाफ़िक़ हुआ या जेके मके जा माण्हू हुआ, इन्हनि जो जॉइंटली हिकिड़ो असेसमेंट हो। कहिड़ो? इज़ यक़ूलुल मुनाफ़िक़ून वल्लज़ी फ़ी कुल्लि मरदुन, जेके मुनाफ़िक़ आहे जिन दिलनि में बीमारी हुई। कहिड़ी बीमारी? पलीतीअ जी बीमारी, अलाह खां परे हुजण जी बीमारी, अलाह जे क़ुर खे न सम्झण जी बीमारी। त उन्हनि पाण में मशहूरु पे कयो ग़र हाउला दीनुम, चए हेड़ो मुस्लमाननि जो त दीन त धोखो थो ॾियनि, माराइण थो वञनि। हे त माराइनि था पाण खे, इहो कहिड़ो दीन आहे, इहो कहिड़ो इस्लाम आहे? अलाह हिननि खे कीअं थो ईअं करे? अलाह सचो अथनि त पोइ इहो कीअं था मरण वञनि? लेकिन अलाह अॻिते थो चवे साॻी आयत में 49 में, वमन यतवक्कल अलल्लाह फइन्नल्लाह अज़ीज़ुन हकीम, जेकॾहिं अलाह ते केरु भरोसो करे थो पोइ अलाह ॾाढो पावरफुल आहे, ॾाढो पावरफुल आहे, ऐं हुन वटि पंहिंजी प्लानिंग आहे, हकीम आहे। पोइ उन खां पोइ अलाह दुआऊं पिया घुरनि, इस्तस्तगीसून रब्बकुम, अलाह सी मदद कर, अलाह सी मदद कर। त पोइ अलाह ताला जो पैगाम आयो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कहिड़ो? फस्तजाब लकुम, ए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तव्हांजूं दुआऊं ॿुधियूं, तव्हांजा सॾ ॿुधा आहिनि, हाणे तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियूं था। इन्नी मुमदकुम बे अल्फिन मिलल मलाइक मुर्दफ़ीन, ऐं तव्हां सां हिन जंग में 1000 फ़रिश्ता मोकिलींदुसि जेके तव्हांजी मदद कंदा। उन खां पोइ वरी जॾहिं अॻिते विया ऐं अञा बुरियूं ख़बरूं अचनि पियूं, त पोइ जेको आहे सो इस्तक़ूल मोमिनीन, त मोमिननि खे चयईं अलई यकफ़ीकुम, चई हाणे नई इंफॉर्मेशन आहे, छा तव्हांखे हिन ते ख़ुशी कान थींदी, तव्हांजे लाइ काफ़ी न थींदो? युमिदकुम रब्बुकुम बिसलास आलाफिन मिनल मलाइक मुनज़लीन, हाणे अलाह पाक तव्हां ॾे 3000 फ़रिश्ता, हिक जा ते सभु ख़ुशि थी विया। लेकिन अॻिते वरी अचे थो, चए थो भला इन तस्बिरू व ततकू, पहिरीं त तव्हां मुड़ुसु माण्हू थियो, तस्बिरू जो मतिलबु सब्र वारा मुड़ुसु माण्हू थियो, पुठी न ॾिजो, ऐं व ततकू, ऐं अलाह जे हुकुमनि ते यकीन रखिजो, तक़वा अख़्तियार कजो। व यातू कुमिन फ़ोरहिम हाज़ा, त पोइ अलाह ताला फ़ौरन तव्हांखे मदद कंदो। युमदिदकुम रब्बिकुम बि ख़म्सत आला मलाइक मुसविमीन, उहे चिटियल मलाइक 5000 तव्हां ॾे ईंदा। ऐं हिते तफ़सीर में अचे थो, तफ़सीर तिबरीअ में, काल बदुम इन अल्लाह अज़ वजल कान वअदल मोमिनीन यौमिल बदर ऐं युमदहुम बि मलाइकत इन अताहम उदू मिन फ़ोरहिम, जेकॾहिं तव्हांजो दुश्मन
फोर हिम जो हिते मतिलबु छा आहे, तकिड़ो अची रहियो आहे तव्हां वटि फ़ौरन त पोइ तव्हांखे असां 5,000 ॾींदासीं। जेकॾहिं लड़ाईअ में तव्हांखे तयारीअ जो टाइम नथो मिले त पोइ 5,000 मिलंदा। पोइ छा थियो, उन मैदान ते पहुता आहिनि बदर जे ते, ऐं उते पंहिंजो जेको आहे सो अॻिते प्रोसेस हले थो। त उते अलाह साईं हिननि खे सुकून जे लाइ इज़ योगशी कुमुन्वास अमनतन मिनहू, हाणे मां तर्जुमो थो कयां त अलाह साईं हिननि खे थोरी निंड ॾेई छॾी, ऐं पोइ वरी जंहिं जाइ ते हा वारी हुई, पेर दॿजनि पिया, त युनिज़ अलैकुम मिन समय मां ले युतहिरकुम बिही, त तव्हांखे आसमान मां पाणी नाज़ुल कयईं त जीअं तव्हां पंहिंजो वज़ू करे सघो, ऐं शैतानी जेका पलीती तव्हां तां हटिजी वञे, ऐं तव्हांजे दिलनि खे मज़बूत करे, वई युसबित बिहिल अक़दाम, ऐं तव्हांजे क़दमनि खे मज़बूत करे, छाकाणि त वारी सफ़ा जेका आहे सा नरम हुई। तंहिंजे करे हीअ अचे थो इब्न कसीर में त काल अब्दुल्ला बिन मसूद नुआस फिल क़िताल मिन अल्लाह, जे जंग जे दौरान हालात ॾुखियुनि में तव्हांखे पिनकी या निंड अची वञे त अलाह जे तरफ़ां, फ़िसलात माना शैतान, पर जे निमाज़ में निंड अचे त शैतान थो करे। तंहिंजे करे माण्हू जॾहिं दर्स ॿुधंदा आहिनि त निंड रखंदा आहिनि, इहो शैतान थो कराए। हा, उहा निंड जेकॾहिं तव्हां विड़ो था या दुश्मन आहे या तकलीफ़ में आहियो, परेशानी आहे, ओॾी महिल तव्हांखे जेकॾहिं निंड अचे त अलाह जे तरफ़ां फ़र्क़ु कजो पाण में। असां वटि जेके आहिनि से दर्स पियो थो हले, खोखरा पिया था हणनि, छाजे साईं अलाह जो इहो असांजे मथां रहमत थी नाज़िल थिए, इहा शैतान थो रहमत नाज़िल करे तव्हांखे दर्स ऐं निमाज़ में या क़ुर में तव्हांखे अचे थी। हे इब्न कसीर जी तफ़सीर थो ॿुधायांव तव्हांखे, फ़र्क़ु कयो। हाणे छा आहे त हीउ ग़ज़वे बदर जो जेको आहे सो फ़ोटू आहे, लेकिन असल जेको मैदान आहे न, इहो आहे हिते जेको हींअर मदीने में आहे, इहो हिते इन मैदान ते ॾिसो पोयां पहाड़ूं अथसि। जेकॾहिं मां इन जो वार जो नक्शो कढां त तव्हां ॾिसो था त हीअ मुस्लमाननि हिन पासे बीठा, इहा पहाड़ जेको पोयां ॾिठव न, हीअ आहे इहो पहाड़, ऐं हेॾां हे पंहिंजो आहे हिननि जी दुश्मननि जी कैंप, ऐं अबू सुफ़ियान हीअ रस्तो वठी हलियो वियो, हे वारो ॿाहिरां, इहो माना निकिरी हलियो वियो। हाणे मज़ेदार ॻाल्हि थी, हाणे जॾहिं आम्हूं साम्हूं बीठा आहिनि त लश्कर साम्हूं बीही विया, हे बि बीठा आहिनि, ऐं परियां जेको मूं तव्हांखे जाइ ॾसी हीअ वारी, हिते हीअ आहे हिननि जी कैंप, हे विच में बीठी अथनि, ऐं हिन पासे बि भॼण जी जाइ कान्हे, पहाड़नि हेॾां भॼी नथा सघनि, हे आम्हूं साम्हूं हिन मैदान में बीठा आहिनि। त छा थियो, जॾहिं आम्हूं साम्हूं बीठा त हाणे अलाह साईं ॿी शइ थो करे, ॿुधो ज़बरदस्त शइ, इज़ युरी कुमूहुम इज़िल तकई तुम फ़ी अयनिकुम कलीला, चए थो त तव्हां जो हुननि खे ॾिसो पिया त अलाह ताला उन्हनि जो तइदादु तव्हांजे अखियुनि में ॻणप में सवा घटि करे छॾियो। वरी युकल्लिलुकुम फ़ी अयनिहिम, वरी हुननि खे तव्हांजो तइदादु 300 खां बि घटि करे चऊं त हे त 20-25 मारे छॾींदासूं, छाजे लाइ? ले यकज़ी अल्लाह अमरन कान मफ़ूला, त इहा लड़ाई अलाह फ़ैसिलो करे लाज़िम थिए। जेकॾहिं ईअं न करे हा त थी सघे थो पोइ ते हटी वञनि, हा व इलल्लाह तुरजल अमूर, सभई फ़ैसिला अलाह ॾे मोटनि त अलाह करे थो। जॾहिं मके जा मुशरिक निकिरनि पिया न मदीने मां, मके मां, त उते कुझु इलाइक़ा ॻोठ अहिड़ा हुआ जेके इन्हनि जी हिननि सां दुश्मनी हुई, जंहिंजो सरदारो सिराका बिन मालिक, उहो शैतान छा कयो जो सिराका बिन मालिक जी शख़्सियत इख़्तियार करे मके जा जे मुशरिक जंहिं तयारी पई कनि मदीने अचण वेहण लाइ त अचे मिलियनि, उहा छा थो ॻाल्हाए उहो क़ुर में अची वियो आहे। इज़ ज़य्यन लहुम शैतान आमालहुम, शैतान चयो वाह 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 वाह, हाणे कंहिंजे शिकिल में आयो आहे सिराक बिन मालिक, हैरान थी विया त हे असांजो दुश्मन आहे, असांजे कीअं आयो? चई साईं तव्हां सां केरु विढ़ंदो? वकाल ला ग़ालिब लकुमुल यौम, अॼु तव्हां ते केरु ग़ालिब कोन थींदो, मिनन्नास इंसाननि मां, व इनी जारुन लकुम, ऐं मां तव्हांजी सपोर्ट में आहियां, मां तव्हां सां गॾु हलंदुसि। तंहिंजे करे सिराका बिन मालिक जी स्टोरी आम हले पई थी। पोइ जॾहिं उते पहुतो आहे हिननि सां गॾु मके जे मुशरिकनि सां सिराका बिन मालिक जेको शैतान आहे, त हुनखे त शयूं ॾिसण में अची की असां नथा ॾिसूं। हुन ॾिठा त अलाह जा फ़रिश्ता तयारु बीठा आहिनि, फलमा तरातिल फ़ियतान, जॾहिं हुननि टोलियुनि खे ॾिठई, नकस अल अकवी, त वठी भॼे पोइ हिते, त हुननि रड़ियूं कयोसि त चवनि थो काला इनी बरीउन मिनकुम, जी बाबा न न मां तव्हां सां गॾु कोन्हे, मां तव्हां खां बेज़ार आहियां, इनी अरा, मां जेको ॾिसां थो माला तरूं, तव्हांखे ॾिसण में ई कोन थो अचे, इनी अख़ाफ़ुल्लाह, मां अलाह खां डिॼां थो, वल्लाह शदीदुल इक़ाब,
ऐं अलाह जी पकड़ सख़्तु आहे। इहो शैतान जो बि हिकिड़ो प्रोटोकॉल आहे, कंहिं हद खां लंघंदो अलाह मारे छॾींदुसि। जेकॾहिं इहो शैतान सिराका बिन मालिक थी लड़ाईअ में हिसो वठे हा त मारिजी बि सघे पियो, त हू सम्झी वियो चई बाबा न, मां बेज़ार आहियां तव्हां खां, मां जेको ॾिसां थो मां अलाह खां डिॼां थो, छो थो डिॼे, छाकाणि मारिजी सघां थो। अलाह शदीदुल इक़ाब, अलाह जी पकड़ सख़्तु आहे। हाणे अलाह ताला इंस्ट्रक्शन इशू थो करे उन्हनि मलाइकनि खे जिन खे मोकिलियो अथई हिन जी बदल लाइ। छा थो चवनि, इज़ यू ही रब कयल मलाइकत, अलाह ताला वही कई फ़रिश्तनि खे, इनी माकुम, मुंहिंजी तोखे तव्हांखे सपोर्ट आहे। व सबितुल लज़ीन आमनू, ईमान वारनि जे दिलनि खे मज़बूत कयो, अहिड़ा उन्हनि खे ख़्याल ॾियो जेके हू मज़बूत थियनि। स उल्की फ़ी कुलूब लज़ीन कफ़रू रोब, ऐं काफ़रनि जे दिलनि में रोब विझो मुस्लमान जो। अच्छा, ॿियो कमु कहिड़ो हुननि खे करिणो हो, फ़ज़रुबू फ़ौकल आनाक वज़रुबू कुल बनान, ऐं कंध खे धकु हणो ऐं जॉइंटनि ते धकु हणो। मारण जो फ़रिश्ते कोन चयो आहे, फ़रिश्तनि हिकु बि क़तलु कोन कयो, हुननि सिर्फ़ु हुनजे दिलनि ते कमु कयो, मुस्लमान जे दिलनि खे मज़बूत कयूं, काफ़रनि जे दिलनि खे कमज़ोर कयूं। बाक़ी हिननि खे पावर हो फ़ज़रबू फ़ौकल, ऐं न मथे जे मथां धकु हणनि, वज़रुबू कुल बनान, ऐं जॉइंटनि ते धकु हणनि। हाणे छा थियो, इहो असरु कीअं थो थिए अॻिते मां ॾसां थो तव्हांखे। वलव तराज़ यतवफ़ल लज़ीन कफ़रू, त जॾहिं मुस्लमान काफ़रनि खे मारनि पिया त फ़रिश्ता यज़रबून वुजूहम अदवारनि, त मुंहं ते बि लठियूं पिए हयनि ऐं पुठीअ ते। ऐं जॾहिं मरनि पिया त उन्हनि खे चयो पियो वञो जहन्नम, छो त मरण साण यादि रखो, जेॾी महिल इंसान जो रूह निकिरे थो त फ़रिश्ता उन रूह खे, रूह असलु इंसान त रूह आहे न, असी त हीअ त बोतो आहे, त उन रूह खे जे नेक आहे त ओॾी महिल ई जन्नत में पहुचाइनि था, ओॾी महिल सेकंडनि जे अंदरि। पर उनखे जिस्म कोन्हे त उनखे पखीअ में, अछे पखीअ में विझनि था, ऐं उहो अछो पखी बि ईअं महसूसु कयो जहिड़ो मूंखे मुकल जिस्म आहे, खाइणु पीअणु घुमणु फिरणु ॻाल्हाइणु। वरी जेकॾहिं शहीद आहिनि त उन्हनि खे वरी अर्श ते वञी अलाह रहाए थो, उन्हनि खे सावनि पखियुनि में विझे थो, उहे बि पाण खे आहिनि त पखीअ में, लेकिन उन्हनि खां मुकमल इंसान सम्झनि था, जन्नत में खाइनि था पीअनि था, रब कॾहिं कॾहिं कचहरी करे थो। ऐं जेके वरी काफ़र आहिनि उन्हनि खे वरी कारे पखीअ में विझी वरी उनखे जहन्नम में पहुचाइजे थो। एक्चुअल पनिशमेंट कान थी, फिज़िकल पनिशमेंट नथी मिले, पर उनखे मेंटल टार्चर थो मिले, उन्हनि खे घुमाइजे थो सुबुह शाम त हीअ तव्हांखे सज़ाऊं मिलंदियूं। वरी जन्नत वारनि खे बि टूअर कराइजी थी, त जॾहिं तव्हांखे जिस्म मिलंदो त पोइ तव्हांखे क़यामत थींदी त पोइ तव्हांखे हीअ शयूं पोज़ीशन मिलंदियूं। ऐं जिस्म बि उन वक़्तु उन्हनि जो इहो कोन हूंदो असांजो 5 फुटनि वारो, उनखे तक़रीबन आदम अलैहिस्सलाम जो असली जिस्म जेको 180 फुट वारो उहो मिलंदो। तंहिंजे करे हिन क़बर में त न रूह आहे, न हुनजो जिस्म कंहिं कम जो आहे। त जॾहिं उन्हनि खे धकु हणंदा तंहिंजे अॻिते अलाह साईं फरमाए थो, हिते छा मतिलबु आहे, वज़रू फ़ोकल ऐं नाक, माना मथे ते धकु हणो, माना क़तलु नाहे करिणो, हुननि खे असल में कन्फ्यूज़ करिणो हो। तंहिंजे करे 70 जेके काफ़र मुआ आहिनि न, उन्हनि खे जिन मुस्लमाननि मारियो आहे न, उन सभु नाला इन में हिकिड़ो बि फ़रिश्ते खून कोन कयो आहे। फ़रिश्ते रुॻो हुननि खे पुठियुनि ऐं ॿाहुनि ते धकु हयां, जो हू सम्झनि पिया त असांजा 2 ॼणा था विढ़नि। उहो मां तव्हांखे ॾेखारींदुसि, क़ुर में अचे थो। हाणे ॿुधो, चए थो कद कान लकुम आयतुन फिल फ़ियतैन निल्तक़ता, जॾहिं बदर जी लड़ाई थी ॿिन्ही जी, त इन्हीअ में तव्हांजे लाइ मुस्लमानो, हे मुंहिंजा भाउरो, हे क़ुर जो हींअर लेक्चर तव्हांजे लाइ हिकिड़ी निशानी आहे। फ़ियतुन तुक़ातिल फ़ी सबीलिल्लाह, हिकिड़ो अलाह जे रस्ते लाइ, निज़ाम लाइ, अदुल लाइ, इंसाफ़ लाइ पे विढ़ियो, ऐं ॿियो वरी जेको सो इन जे अपोज़िट हो। लेकिन चए थो लड़ाईअ जे दौरान काफ़रतुई यरूनहु मिसलैहिम रायलैन, त काफ़र सम्झनि पिया त हे असांखां ॿीणा आहिनि अखियुनि सां। कीअं, हिकिड़ो आॾो विढ़ेसि पियो तलवार सां त फ़रिश्ता पोयां लठियूं ठोकनिसि पिया त चए पियो मूंसां 2 था विढ़नि। इहो थियो आहे हिननि सां। तॾहिं न त हालांकि 1000 हुआ, सिर्फ़ु हुन जा 70 मुआ आहिनि, त इन ते भॼी लश्कर था भॼी विया, जंग हाराए वठी भॻा। ईअं कॾहिं थियो आहे? इन लाइ त हू चवनि पिया त असां सां, हू असां 1000 ऐं 2000 आहिनि, छो त चवनि पिया न हिकिड़ो मूंसां विढ़े वेठो, ॿियो वरी लठियूं पिए थो कंध ते हणेसि, धकु पिए थो हणेसि, तॾहिं हुन चयो त हे असांखां ॿीणा आहिनि। वल्लाह
युइदु बि नसरी में यशा, अलाह ईअं ई हर दौर में जंहिंखे मदद करणु चाहे पंहिंजे हथनि सां मदद करे थो। इन फी ज़ालिक इबरतन उलिल अब्सार, अलाह हाणे इहो असांजो ख़िताबु आहे, असां अकुल वारो हिननि किसनि में तव्हांजे लाइ इबरत जी निशानी आहे, हिन में तव्हांजो प्रीसीडेंस आहे जो अॼु बि अलाह साईं जे तव्हां सां करे सघे थो जेकॾहिं तव्हां हिमत कंदव त। तंहिंजे करे मां तव्हांखे ॾेखारियो आहे त हीअ जेके 70 मुआ आहिनि इहे कंहिं कंहिंखे मारियो। मिसाल तौरु आमिर खे अमार बिन यासिर क़तलु कयो। हे मां सभिनी जी हिस्ट्री कढी आयो हां। ऐं ॾिसो, अच्छा हारिस बिन ज़िमे को अमार बिन यासिर क़तलु कयो, ऐं यज़ीद बिन अब्दुल्ला खे अमार बिन यासिर, वाह जो अमार यासिर विढ़े थो न। रुका बिन अबी रुफ़ा, हिननि 3 चइनि खे साद बिन रबीअ क़तलु कयो। ऐं उन खां पोइ जेके आहिनि से पंहिंजो इहो आयज़ बिन इमरान बिन मखज़ूम खे हज़रत अली बिन अबी तालिब क़तलु कयो। हे सभु मां तव्हांजे आॾो आंदा आहिनि। फ़रिश्तनि जी का ड्यूटी कान हुई त जेको आहे सो तव्हांखे मारिन। उन्हनि खे रुॻो धक हणी कन्फ्यूज़ करिणो हो, छो त अलाह हुनखे हुकुम कोन कयो त क़तलु कयो तव्हां उन्हनि खे। ऐं हीअ शहीदनि जो ग्रेव यार्ड आहे जेको आहे सो इहे बदर जे शहीदनि जो आहे। तंहिंजे करे रसूल अलाह खे फरमाए, अलाह रसूल सां फरमाए थो, वमा अरसलनाक इला रहमतन लिल आलमीन, रसूल असां तव्हांखे सॼे आलम लाइ रहमत करे मोकिलियो आहे, सॼे आलम लाइ। जर्मनी, अमेरिका, चाइना, इंडिया, हालांकि इंडिया में असां जॾहिं मुस्लमान सभु गॾु हुआसीं त हिंदू मुस्लमान खंडु खीर वांगुरु रहंदा हुआ। हुकूमत मुस्लमाननि जी ही, 1000 साल ताईं मुस्लमाननि हुकूमत कई आहे। ऐं कैबिनेट में हिंदू बि हूंदा हुआ, गॾिजी रहंदा हुआ, सभु कुझु वेंदा हुआ। पर हे जो अंग्रेज़ आया त उन्हनि पहिरीं त अचण साण पहिरीं मुस्लमाननि खां जो इक़्तिदार फुरियऊं त उते जेके तक़रीरूं कयनि पंहिंजी इन में असेंबलीअ में, क़ुर हथ में खणी चयूं त मुस्लमाननि जी ताक़त सिर्फ़ु ही क़ुर अथव। हिन खे क़ुर खे एलिनिएट कयो, लफ़्ज़ ते एलिनिएट द क़ुर फ्रॉम द हैंड्स ऑफ द मुस्लिम्स, माना हिन क़ुर खे अजनबी कयो। ऐं होशियार आहिनि, ॾोकड़ आहिनि। आया ईस्ट इंडिया कंपनी थी, ॾोकड़ हलायनि, माण्हुनि खे ॾाढियूं रखरायनि ऐं उन्हनि खे क़ुर खे अजनबी करण जो मिशन ॾिननि। हुननि छा कयो जो रूप धारियनि त असां वॾा बुज़ुर्ग आहियूं, मुस्लमान आहियूं, ऐं माण्हुनि खे चवणु लॻा त तव्हां क़ुर जो तर्जुमो न कयो, गुमराह थी वेंदव, तर्जुमो न पढ़ो, छो त अरबी त ॿोली कान ई न मुस्लमाननि जी। ऐं एॾो इंसाननि खे अंधो करे छॾियो अथनि जो उहो उनखे केरु नथो चए त अदा तर्जुमो त ही आलमनि कयो आहे, असां उन खे था पढ़ूं, तव्हां उन्हनि खे झलियो तर्जुमो छो कयो अथनि, असां पंहिंजो त तर्जुमो कोन था कयूं। यानी एॾा इंसाननि खे अंधो कनि था जो इहो आर्ग्यूमेंट बि केरु हुन सां कोन थो करे। वरी ॾिठूं त भला हल तर्जुमो त हाणे बि तव्हांखे यूट्यूब ते मिले, तर्जमानी करो, गुनाहगार हो जाओगे, आलम से पढ़ो। बाबा आलमनि त कयो आहे तर्जुमो। ऐं हे जेके दुनिया में इस्लाम तेज़ी सां फैलिजे थो, 235% इस्लाम जी स्प्रेड आहे इन्हनि मुल्कनि में, अमेरिका, कैनेडा, यूरोप। उन्हनि वटि त अरबी वारो क़ुर ई कोन्हे को। तंहिंजे करे जेको आहे सो इहो इन्हनि कयो। वरी चवणु लॻा त अरबी बि न पढ़ो। अदा छो? चई तव्हांखे त अरबीअ जा मदर टंग त कान्हे न तव्हांजी, तव्हांजे करे ज़ेर ज़बर में ग़लती कंदो गुनाहगार थींदो। बाबा ज़ेर ज़बर जी ग़लती मां गुनाहगार उहो थींदो जेको तव्हां जहिड़ो को आलिम सायो करे ज़ेर ज़बर में ग़लती करे माना फेराईंदो ऐं पंहिंजे फ़िरके खे उनखे साबित करण लाइ कंदो, तव्हां गुनाहगार थींदो। असां छो गुनाहगार थींदासीं? असांजी नियत ई कान्हे का। बाक़ी ग़लतीअ में जेकॾहिं लफ़्ज़ हेठि मथे थी वियो आहे त असांजी नियत ई कान्हे, गुनाह छाजो थींदो? इहे अंग्रेज़नि हिननि खे अचे सेखारियो। ब्रेक वठूं था, इंशाल्लाह ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखंदा। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सहरी टाइम, निंड ज़ाहिर आहे त हीउ प्रोग्राम जो वक़्तु ॾाढो ॾुखियो आहे, पर हाणे को न को टुकड़ो त कढी वठंदव इंशाल्लाह। हिन खे ॾिसो, हाणे ॻाल्हि इहा आहे त इस्लाम बाक़ाइदे लड़ायूं कयूं आहिनि, पर मां तव्हांखे हींअर ॾेखारियां थो त इस्लाम जो मक़सदु काफ़रनि खे मारणु ऐं कुहणु कोन हो। हुननि वॾी रेस्ट्रेन कई, पाण ते ज़ाब्तो कयो आहे त जीअं घटि में घटि माण्हू मारिजनि। अचो मां तव्हांखे ॾेखारियां थो। बदर जी लड़ाईअ में
जेके मुस्लमान शहीद थिया 22 ऐं काफ़र 70। उहद जी लड़ाई में मुस्लमान ख़ुदि 70 शहीद थिया आहिनि ऐं काफ़र सिर्फ़ु 30। खंदक ऐं अहज़ाब जी लड़ाई में 4 मुस्लमान शहीद थिया आहिनि ऐं काफ़र सिर्फ़ु 10। ख़ैबर में 18 मुस्लमान शहीद थिया आहिनि, काफ़र 93। फ़तह मके में 2 मुस्लमान शहीद थिया आहिनि ऐं काफ़र 11। हुनैन जी लड़ाई में 6 मुस्लमान शहीद थिया आहिनि, काफ़र 71। हाणे टोटल जेकॾहिं कजे थो इन सभिनी में त 147 मुस्लमान शहीद थिया आहिनि, 285 काफ़र थिया आहिनि एॾिन लड़ायुनि में। ऐं अचो बेदीननि जी लड़ाईअ ते था अचूं, अचो जेके इस्लाम जा न आहिनि, इस्लाम था चवनि त ज़ालिम मज़हब आहे। टोटल इन में 285 काफ़र शहीद थिया आहिनि, जॾहिं की मुस्लमान। ऐं अचो ॿियनि लड़ायुनि ते। नंबर खां पहिरीं वर्ल्ड वॉर 2 84 लख 5 माना 84 मिलियन माण्हू मुआ आहिनि। मंगोल कानको जेके हुकूमत मंगोल आया हुआ 60 मिलियन माण्हू मारिया विया आहिनि। साइनो जपनीज़ जेका वार थी आहे 1937 खां 45 में 27 मिलियन। फ्रेंच वार ऑफ रिलीजन उन में 2 मिलियन। ऐं जेके इहे ईसाइन क्रूसेड्स कयूं हुयूं उन ते 2 मिलियन। अल्जेरियन वार ऑफ इंडिपेंडेंस 1.5 मिलियन। साइनो तिब्बतन वार 1 मिलियन। फर्स्ट इंडो चाइना वार 1 मिलियन। डच में जेको रिवोल्ट थियो 1568 में 1 मिलियन। जैपनीज़ इंडियन ऑफ कोरिया 1 मिलियन। सेकंड सूडानीज़ वार 1 मिलियन। इंग्लिश सिविल वार 8,68,000। अमेरिकन सिविल में 7,50,000। टोटल 186 मिलियन माण्हू ॿियनि लड़ाइनि में मुआ आहिनि। इस्लाम रहमत जो मज़हब आहे। तंहिंजे करे डॉक्टर इसरार रहमान चयो आहे त चए थो मेरे नज़दीक कुरान की हैसियत मकनातीस की है, दिस इज़ द मैग्नेट जो सलीम फितरत लोगों को, उहे माण्हू जंहिंजे दिलि ते अलाह पलीती न लॻाई आहे, या जेकॾहिं पलीती अची वई अथनि ऐं गुनाह हुननि जे लाइ श्रंगारियल, पर हिकिड़ो दफ़ो रमज़ान में उथी अलाह खे चवनि था अलाह साईं हाणे मां तौबा थो कयां, मुंहिंजा गुनाह माफ़ु कर, मां सिधे रस्ते ते ईंदुसि, त पलीती हटिकी थी वञे। त पोइ तव्हांखे क़ुर मैग्नेट वांगुरु छिकींदो। बाक़ी जिनकी फितरत मसख़ हो चुकी है उन्हनि ते क़ुर जो असरु कोन थींदो। चए थो त जैसे आपको मालूम है कि मकनातीस लोहे के टुकड़ों को तो खींच लेगा लेकिन लकड़ी के टुकड़ों को नहीं खींचेगा। पलीती थियण खां पोइ उन्हनि जूं दिलियूं काठ जा टुकड़ा थियनि था जंहिं ते नूर असरु कोन थो करे। चए थो लिहाज़ा क़ुरान के मकनातीस को इस मुआशरे में फैलाने की ज़रूरत है। अल्हम्दुलिल्लाह कि मैं 40 बरस तक क़ुरान जी चकी पे थो फेरायां मुआशरे में, त हीरा उहे जिन जी दिलनि में पलीती न आहे मूंसां अची चंबड़ंदा। तंहिंजे करे हिन वक़्तु तंज़ीम इस्लामी जंहिंजो मां हिन इलाइक़े जो अमीर आहियां, असां हिते इहो क़ुरान जी रमज़ान में चकी फेरायूं था। हे जेका बाईपास ते मस्जिद आहे, मस्जिद जामिअल क़ुरान, उन में तव्हां अचो, असां स्क्रीन ते क़ुरान ॾेखारे, जीअं हींअर तव्हांखे ॾेखारियां थो, गॾु माना असां तर्जुमो कयूं था। 20-25 मिंटनि में 4 रकातुनि जो तर्जुमो थी थो वञे, स्क्रीन बंदि, वरी इहो ई 4 रकातूं इमाम पढ़े। इन में ख़वातीन अचनि थियूं, ख़वातीन 250 ख़वातीन अचनि, जो उनजो पाणी, उनजी स्क्रीनूं जुदा, उनजो रस्ता जुदा, एॾो मज़ो अचे थो। तव्हां अचो, घटि में घटि भला हिकिड़ी बि रमज़ान जी राति हिते गुज़ारे ॾिसो। अहिड़े नमूने सां इहो सिंधीअ में 3 जायुनि ते थिए थो, पंहिंजो रवेन्यू कॉलोनीअ जे में बि थिए थो, ऐं जामशोरे में थिए थो। अहिड़े नमूने सां उर्दूअ में मरीना क्लब ऐं 2-3 ॿियूं जायूं आहिनि, ऐं पंहिंजो शहर में केतिरनि जायुनि ते थिए थो। उन खां अलावा टंडवाद में हले पियो थो सिस्टम, शहदादपुर में हले थो, नवाबशाह में हले थो, भिरिया रोड में हले थो, लाखा रोड में हले थो, ऐं मिठियाणीअ में हले थो, ठठ गोराह में हले थो। इहे सिस्टम असां शुरू करे ॾिना आहिनि, ऐं इन्हनि जे लाइ असांखे तंज़ी सां चंदो इहो असां पंहिंजे खीसे मां था कढूं। मां बि कढां पियो थो, हालांकि मुंहिंजी त पेमेंट रुकी पई आहे, पर अलाह ताला ताक़तवर आहे, मां त ख़ुशि आहियां। ईअं न आहे त मां हुनजे करे परेशान आहियां, मां ॾाढो सुम्हां थो, मूंखे निंड अची थी वञे। सो ॻाल्हि इहा आहे त असांखे इन्हनि शयुनि खे सम्झण जी ज़रूरत आहे। हाणे असां वापसि अचूं था पंहिंजे क़ुर जे हुननि आयतुनि ते जेको अलाह साईं ॿुधाए थो। हाणे हिन में जेके आयतूं आहिनि केतिरियूं, इहे जेके आहिनि से साॻियूं आहिनि जेके मां तव्हांखे हींअर ॿुधाए चुको आहियां। ऐं बहरहाल मां थोरो ब्रेक वठां थो, छाकाणि त मूंखे इहो सेट करिणो आहे।
हाणे सूरे अनफाल ते जॾहिं असीं वापसि अचूं था त रब साईं फरमाए थो बिस्मिल्लाह रहमान रहीम वला यहसबन्न लज़ीन कफ़रू सबक़ू। चए थो जेके इस्लाम जा दुश्मन ऐं काफ़र आहिनि न, इहो कॾहिं बि इहे न भाइनि त हीअ इस्लाम ऐं असां मुस्लमान खां अॻु भरा थी वेंदा, न थींदा। इन्नहुम ला युजज़ून, इहे मुस्लमान खे थकाए नथा सघनि। को बि तरीक़ो इख़्तियार कनि, क़ुर फुरनि, मानाऊं न करणु ॾियनि, तॾहिं बि इस्लाम पंहिंजो ज़िंदा रहंदो। बाक़ी अलाह ताला मुस्लमान खे चए थो त ईअं न आहे त रुॻो तव्हां 100% अलाह ते भरोसो कयो, अलाह ते भरोसे सां गॾु पंहिंजी तयारी बि कयो। चए थो वअदु लहुम मस्ततातुम मिन कुव्वतियूं मिन रिबातिल ख़ैल, ऐं उन्हनि लाइ लड़ाईअ जे हथियारनि जी सघ मां घोड़नि जे तयारु करणु। घोड़ा त हाणे कोन्हनि, त माना टैंकूं थियूं, जहाज़ थिया, जेको थी सघे सो अलाह जे वेरनि ऐं पंहिंजे वेरनि खे ख़ौफ़ ॾियण लाइ तयारु रखो। ऐं उन खां अलावा तव्हांखे ॿियूं बि अहिड़ियूं क़ौमूं आहिनि जिन खे तव्हां ॼाणो कोन था। बाक़ी वमा तुनफ़िकू मिन शइन फ़ी सबील, अलाह जे रस्ते में जेका बि ख़र्चु कयो था युवफ़ि इलैकुम, अलाह तव्हांखे पूरो मोटाए ॾींदो। ग़रीबनि जी मदद कयो। हिन रमज़ान शरीफ़ में ॾिसो, पिनण वारा त जाम आहिनि, पर अलाह ताला असल में मिसकीन उहे आहिनि जिन खे तव्हां सुञाणे नथा सघो, छो त दिलनि में पलीती आहे। मिसकीन उहो आहे जो तव्हां खां घुरंदो कोन, पर तव्हांखे जेकॾहिं पलीती न हूंदी त तव्हां हुनखे सुञाणे वठंदव, रस्ते ते गाॾी बीहारे हुन सां वञी मिलंदव। अलाह इहा तव्हांखे टेक्निक ॾिए। या तव्हांखे पंहिंजी ख़बर आहे त ॻोठनि में कहिड़ा मिसकीन नथा घुरनि, बसि जेको नथो घुरे माना हाणे तव्हां हुनखे कुझु बि कोन ॾींदव, छाकाणि घुरे कोन थो। अलाह फरमाए थो त जेकी कंहिं शइ मां अलाह जे वाट में ख़र्च अलाह तव्हांखे पूरो ॾींदो, ऐं उहो तव्हांखे घटि कोन कंदो। नबी करीम सां कसम खयो आहे त असदका ला तनकुसुल अमवाल, 3 दफ़ा सदका ला तनकुसुल अमवाल, सदका ला तनकुसुल अमवाल, माना अलाह जे रस्ते में ॾींदो, तव्हांजे माल मां कोन खुटंदो, कोन खुटंदो, कोन खुटंदो। मिसकीननि खे ॾियो, ॻोल्हियो, पुछा कयो। बाक़ी हाणे चंबड़नि था अचे, उनखे 100 रुपयो ॾिनो, 50 रुपया, त वॾो सवाबु थी वियो। बाक़ी तव्हां दुश्मन लाइ तयारी कयो। वन जनहू सलिम फजनह लहा, पर जेकॾहिं तव्हां सां सुलह कनि था, दोस्ती रखनि था मुल्क जी लेवल ते, त तव्हां कयो। व तवकल अलाह, अलाह ते तवकल कयो। इन हूअ समीउन अलीम, अलाह ॿुधे थो ऐं ॼाणे थो। तंहिंजे करे तव्हां जेके मुल्क तव्हां सां इतिहाद कनि था, बिल्कुलु इतिहाद कयो। को हरू भरू असांखे वेहणो झेड़ो करिणो न आहे। बाक़ी ईअं युरीदू ऐं यखदऊक, पोइ बाक़ी जेकॾहिं उनजो इरादो आहे तव्हांखे धोखे ॾियण जो, पोइ इन हसबक अल्लाह, पोइ अलाह तव्हां लाइ काफ़ी आहे। उहो लज़ी अयदकु बि नसरही, ऐं उहो ई अलाह आहे न जेको मोमिननि खे पंहिंजे मदद कई आहे हिस्टोरिकली बि, पोइ बिल मोमिनीन, ऐं मोमिननि सां बि तव्हांखे मदद ॾेई सघे थो। जेके ॿियनि क़ौमुनि जा इस्लामी भाउर आहिनि तव्हांजी मदद कंदा। अलाह चए थो मां तव्हांजे दिलनि खे ॻंढियां थो हिन क़ुर ऐं नबी साईं जे सुन्नत जे मोहबत सां। व अल्लफ़ बैन कुलूबिहिम, अलाह ताला मोमिननि जे दिलनि में मेलाप थो करे दीन जे करे, इस्लाम जे करे। लव अनफ़क़्त मां फिल अर्द जमीअन मां अल्लफ़्त बैन कुलूबिहिम, पोइ बाक़ी तव्हां न जेकॾहिं किरोड़े अरबे रुपया ख़र्चु कयो त अवाम मूंसां प्यारु कंदो कोन कंदो। जेकी ज़मीन में सो मिड़ई जेकॾहिं तूं ख़र्चींदेसि, दिलनि में मेलाप न ॾेई सघंदे। छो त जेकॾहिं तव्हां अवाम जी प्रोजेक्ट कयो था त उन्हनि जा टैक्स तव्हां पंहिंजे घरां त कोन था कयो। असुलु तव्हां नेक थींदव, दीनदार थींदव, माण्हू तव्हां सां मुहबत कंदा। सिर्फ़ु इहो सबबु आहे। क़ुर थो चए वलाकिन अल्लाह अल्लफ़ बैन, अल्लाह इन जे दिलनि में पाण मेलाप ॾींदो आहे। इन्नहू अज़ीज़ुल हकीम, बेशक उहो ग़ालिब हिकमत वारो आहे। या अय्युह नबी हस्बुक अल्लाह, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे लाइ अलाह काफ़ी आहे। पोइ मन नितबक, ऐं उन्हनि लाइ जेके तुंहिंजे सुन्नतुनि ते हलनि था, तुंहिंजी इतबा कनि था। पोइ मिनल मोमिनीन, ऐं मोमिन बि, सभिनी जे लाइ अलाह काफ़ी आहे। पर काफ़ीअ जो मतिलबु न आहे त हाणे हथ ते रखी वेही रहियो, तव्हांखे बि कोशिशि करणी आहे मुआशिरे में सुधारे जे लाइ। या अय्युह नबी हरिज़ल मोमिनीन अल क़िताल, ऐं पैगंबर मोमिननि खे लड़ाईअ ते हिमथाए त जॾहिं ज़ुल्म थिए त निकिरी बीहनि। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सहरी टाइम में आऊं आहियां इंजीनियर शफ़ी लाखो। हाणे मां हिकिड़ी आयत पढ़ी न, जंहिंमें अलाह रेशो थो करे त जेकॾहिं तव्हां में
जेकॾहिं 20 ॼणा मुड़ुसु माण्हू हूंदा त 200 ते ग़ालिबु थींदा, ऐं जेकॾहिं तव्हां में 100 ॼणा मुड़ुसु माण्हू हूंदा त 1000 ते ग़ालिबु ईंदा। रेशो आहे 1:10। पर इन्हीअ 1:10 माना हिकिड़ो मुस्लमान 10 काफ़र, इन लाइ वॾो अलाह ताला जो असांखे मुड़ुसु माण्हू थियणो पवंदो, सब्रु खपे, ईमान खपे, माना वॾी ईमान जी लेवल। हाणे थो अलाह चए त इहा ईमान जी लेवल सहाबा में ई तबा ताबिनी, तव्हां थोरा थी विया कमज़ोर, सो तव्हांजे लाइ मां रेशीअ खे सवलो थो कयां। हाणे छा थो चए, अल आन ख़फ़फ़ अल्लाह अनकुम, हाणे अलाह तव्हां तां बार थो हल्को करे, अलिम अन फ़ीकुम ज़अफ़ा, तव्हां में हीणा बि आहिनि। चए थो हाणे रेशो छा आहे, पर ईं यकुन मिनकुम मेयतुन, जेकॾहिं तव्हां में सब्र वारा 100 हूंदा त 200 ते ॻाल्हि। हाणे रेशो आहे 1:2, माना एतिरा तव्हां वटि मुस्लमान हुजनि। ऐं जेकॾहिं अवां मां 1000 हूंदा त 2000 ते अलाह जे हुकुम सां ग़ालिबु थींदा। वल्लाह मा साबरीन, अलाह मुड़ुसु माण्हू गॾु आहे। माना हाणे तव्हां ईअं न विढ़ंदव हुन सां जेसिताईं घटि में घटि इहो रेशो ठाहियो। ऐं हींअर हल्का ई आहे 1:2, अॻु में हो 1:10। अलाह फरमाए थो वकुलू मिमा गनम तुम हलालन तय्यबा, जेको गनीमत जो माल मिले थो उन मां खाओ। वतकुल्लाह, अलाह खां ॾिजो, बेशक इन अलाह गफ़ूर रहीम। बाक़ी अलाह फरमाए थो इन लज़ीन आमनू व हाजरू व जाहिदू अमवालिहिम, जिन ईमान आंदो, हिजरत कई पंहिंजे मालनि ऐं पंहिंजे साहनि सां, पंहिंजे जिस्मनि सां अलाह जे वाट में जिहाद कयो, ऐं वरी जिन मदीने में हुननि खे रहायो, जिन जाइ ॾिनी, मदद कई, उहे हिक ॿिए जा दोस्त आहिनि। जिन ईमान आंदो ऐं हिजरत न कई, अव्हां ते उन जी दोस्तीअ जो हक़ु न आहे जेसीं हिजरत कनि। क़ुर इहा थो ॻाल्हि करे। ऐं जेकॾहिं दीन जे कम में अव्हां खां मदद घुरनि त फ़अलैकुम नसर, त अव्हां खे उन मदद ॾियणु लाज़िम आहे। हा, इल्ला अला क़ौमिन बैनकुम बैनुहुम मीसाक़, बाक़ी तव्हांजी का हुननि सां एग्रीमेंट थियल आहे उन्हनि सां, त पोइ उन एग्रीमेंट खे तव्हांखे पहिरीं उन्हीअ खे अंजाम पाइणो आहे, पोइ कंहिंजी मदद करणी आहे। वल्लाह बिमा तामलून बसीर, जेकी कंदा आहियो सो अलाह ॾिसंदड़ आहे। बाक़ी जेके काफ़रनि वल्लज़ीन कफ़रू बादुहुम औलिया बाद, ऐं जेके हाणे मां माना थो पढ़ा न सिधो, तव्हां बि ईअं पढ़ंदव। ऐं जेके काफ़र आहिनि तिन मां हिकिड़ा ॿियनि जा संगती आहिनि। काफ़रनि जा संगती आहिनि। पर ए मुस्लमानो, जेकॾहिं अवीं ईअं न कंदव त मुल्क में फितनो वॾो फ़साद थींदो। माना तव्हां इन काफ़रनि जे ताक़त खे घटि करणो अथव। बाक़ी जिन ईमान आंदो, हिजरत कई, अलाह जे वाट में जिहाद कयो, ऐं जिन वरी उन्हनि खे आवऊ, जाइ ॾिनी, व नसरू, ऐं उनजी मदद कई, उलाइक हुमुल मोमिनून हक़ा, इहे सचा मोमिन आहिनि। लहूं मग़फ़िरतूं व रिज़्क़ुन करीम, उन लाइ बख़्शिश सॻोरी रिज़्क़ करीम आहे, सॻोरी रोटी आहे। ऐं जिन उन खां पोइ ईमान आंदो, हिजरत कई, अव्हां सां गॾु जिहाद कयो, से बि अव्हां मां आहिनि। उन खां पोइ वारे उन खां पोइ व उलिल अरहम बादुम उला बिबादिन, माइटीअ वारा अलाह जे हुकुम मूजिबि पाण में हिक ॿिए जा वधीक हक़दार आहिनि। माइटी माना जंहिंजा ब्लड रिलेशनशिप आहे, मासियूं, नानियूं, चाचियूं, ज़ालूं, पंहिंजो इहो धीअरूं, पुट। ऐं इन अलाह बिकुल शैइन अलीम, बेशक अलाह ताला सभु शइ खे ॼाणंदड़ आहे। उन खां पोइ अलाह ताला तव्हांखे जेको आहे सो सूरत अल तौबा में वञूं था। अलाह फरमाए थो आज़ान मिन अल्लाह व रसूली इल नास यौमुल हज हज अल अकबर, यानी वॾे हज जे ॾींहुं अलाह ऐं संदसि पैगम्बर तरफ़ां माण्हुनि ॾांहुं पढ़ो आहे, ऐलान आहे त अलाह ऐं संदसि पैगम्बर अॼु मुशरिकनि खां बेज़ार। हाणे इहा स्टेज अची वई, जेके काफ़र काबे में बुत रखियो वेठा या कनि पिया, उन्हनि खां हाणे ऐलान थियो त इन्हनि खां असीं बेज़ार आहियूं। फ़इन तुब्तुम फ़हुव ख़ैरुल लकुम, ए मुशरिको, जेकॾहिं इन शिरक खां तौबा कंदव, ऐं इहे तव्हां मोलनि खे न पुकारियो। छाकाणि त सभई जेके मूर्तियूं रखियलूं हुयूं उहे बुज़ुर्गनि जूं हुयूं, जेके नूह अलैहिस्सलाम जा वली हुआ, उहे मरी विया हुआ, उन्हनि जा रूह जन्नत में आहिनि, उन्हनि खे था पुकारनि। त चए थो जेकॾहिं तव्हां इन मोलनि खे न सॾींदव त जेकॾहिं तौबा कंदो तव्हांजे लाइ बहितर आहे। इन तवलई अथऊं, पर जे न मुड़ंदव फ़अलमू अन्नकुम ग़ैर मोजिज़िल्लाह, त पोइ ॼाणो तव्हां अलाह खे कोन थकाईंदव। व बशिर लज़ीन कफ़रू बि अज़ाबिन अलीम, ऐं काफ़रनि खे ॾुखो ईंदड़ अज़ाब ॾी। बाक़ी इल लज़ीन आहतुम मिनल मुशरिकीन, मुशरिकनि मां तव्हां खां एग्रीमेंट कई आहे, सुम लन यन कुसूकुम शैया, ऐं हुन पंहिंजे एग्रीमेंट खे टोड़ियो न आहे। वलम युज़ाहिरू अलैकुम, ऐं न तव्हांजे का न की अव्हां जे ख़िलाफ़ु कंहिंखे मदद ॾियनि था।
तिन जो अंजाम सननि मुदत ताईं साणुसि पूरो करियो, छो त अलाह परहेज़गार खे दोस्त पोइ एग्रीमेंट पूरी कयो न, अलाह ताला हुकुम थो करे। हा, जंहिं महीने में लड़ाई हराम कई विया, से महीना जॾहिं पूरा थियनि त अरब जे मुशरिकनि खे जिथे लहो उते उनखे मारियो, उनखे पकड़ियो ऐं बंदि रखो, सभिनी घटनि लाइ उन्हनि ते वेहो। छो जेके 4 महीना आहिनि इन्हनि में लड़ाई जाइज़ न आहे त इहे निकिरनि, त इहे जेके तव्हांजी मुखालफ़त कंदा पोइ न छॾियो। पर जेकॾहिं तौबा कनि, मुशरिक अलाह खे मञनि था, काफ़र न आहिनि, मुशरिकनि खे जेकॾहिं तौबा कनि त इहे 3-4 शयूं जेकॾहिं उनमें ज़ाहिर थियनि त पोइ तव्हां उन्हनि खे छॾे ॾियो। कहिड़ियूं कहिड़ियूं? पहिरीं त तौबा कनि, हाणे असां शिरक न कंहिं मोलनि खे कोन छॾींदासीं। निमाज़ पढ़नि, ज़कात ॾियनि, त सननि वाठ बंदि न करियो। छा थो चए? फ़हल्लू सबीलहुम, रस्तो छॾियोनि, न त हूअ बंदि कयोनि। इन अल्लाह गफ़ूर रहीम। बाक़ी जेकॾहिं को हिकिड़ो मुशरिक तव्हां वटि अचे थो, व इन अहदुन मिनल मुशरिकीन तजारक, जेकॾहिं तव्हां खां अची अमान घुरे त अमान ॾियो, पर उनखे विहारे हता यसम कलाम ला, क़ुर ॿुधायोसि ऐं उनखे सम्झायोसि, माना उनखे तरबियत कयो क़ुर जी। ऐं उन खां पोइ सुम अबलिगु मामन हू, पोइ उनखे वञी छॾे अचो जिथे अमुन जी जाइ अथसि। उहो इन करे आहे जो इहा अहिड़ी क़ौम आहे जो ला इल्मु, ॼाणनि कोन था त क़ुर ॿुधण खां सवाइ असीं उन्हनि खे कीअं मुस्लमान या शिरक छॾाईंदासीं। त माना जेकॾहिं अचे थो त विड़ो न, पहिरीं उनखे क़ुर ॿुधायो, कोशिशि कयो त क़ुर ॿुधे। इन लाइ तव्हां महफ़िलूं क़ाइम कयो, इनाम रखो, अचो बाबा क़ुर ॿुधो, क़ुर विरायो। हाणे मिसलनि मां कल्ह जेके तरावीन जो तर्जुमो पियो कयो मस्जिद जामिअल क़ुर में, त मां जेके वेठा मां तर्जुमो पियो कयो ॿुधनि, मां चयो त मां हाणे सुभाणे 30 क़ुर माना वारा विराईंदुसि फ्री ऑफ कास्ट। उहे हथ खणनि त इहे महीने जे अंदरि क़ुर जी माना करे वेंदा, पढ़ी वेंदा, वरी अरबी न पढ़नि। ऐं उन खां पोइ महीने खां पोइ असां दावत कंदासीं, तव्हां अचो, पोइ जेको तव्हांखे हिन क़ुर में ॾुखियाई थी उहो असां सम्झाईंदासीं। त इहे माण्हू ॾाढा हथ खिया, मां 38 या 37 माण्हू हथ खिया आहिनि। अॼु इनशा असां उहो क़ुर विराईंदासीं ऐं वरी इन्हनि खे महीने खां पोइ दावत ॾींदासीं। इहो ई तरीक़ो आहे न जेको अलाह ताला फरमाए थो। तंहिंजे करे नबी करीम सलाम फरमाए थो त हज़रत इबिन उमर रज़ी अला ताला चए थो त रसूल सलाम मूंखे हुकुम ॾिनो त मां माण्हुनि में उन वक़्त ताईं जंग कयां जेसि ताईं की इन ॻाल्हि जी शाहिदी न ॾियनि त अलाह खां सवाइ को माबूद कोन्हे ऐं मोहम्मद अलाह पाक मोहम्मद सलाम अलाह जो रसूल आहिनि, निमाज़ पढ़नि, ज़कात ॾियनि। जेकॾहिं इहे कमु कनि त पोइ इन्हनि जी जान ऐं माल महफ़ूज़ आहे। बाक़ी हाणे ॻाल्हि तो अलाह साईं फरमाए थो त कैफ़ यकून लिल मुशरिकीन अहदुन इंद अल्लाह व इंद रसूल, अलाह वटि ऐं पैगंबर वटि मुशरिकनि लाइ अंजाम कीअं थींदो, सवाइ उन्हनि जे जिन सां तइज़ीम वारी मस्जिद वटि अंजाम कयो जेको उते एग्रीमेंट आहे। पोइ उहे जेसि ताईं अव्हां जे अंजाम ते हलनि था, अमी उन्हनि लाइ पंहिंजो जेको सो तव्हां बि रहो। बेशक अलाह परहेज़गारनि खे दोस्त रखंदो आहे। पर इन्हनि सां अंजाम एग्रीमेंट क़ाइमु न रही सघंदी जेकॾहिं हू अव्हां ते ग़ालिब थियनि। ऐं पोइ जॾहिं तव्हां ते ग़ालिब थियनि त पोइ न को तव्हांजी माइटीअ जो न की अंजाम जो ख़्यालु रखनि ऐं पंहिंजे तव्हांखे ऐं जेको सो युरज़ू न कुम अफ़वाह, बाक़ी मिठियूं ॿोलियूं करे, मिठियूं ॻाल्हियूं करे अथनि, जॾहिं की वताबा कुरुम ऐं सननि दिलियूं इनकारी आहिनि, अक्सर ऐं फ़ासिकून ऐं इहे बेदीन आहिनि। ऐं केरु आहिनि? इश्तरू बि आयत लाइ समननि कलीला, हे अलाह जे आयतुनि खे थोरे मुल्ह में विकिणनि था, माना मुनाफ़िक़ आहिनि अंदर में, पर ज़ाहिरी तौरु कनि था। व सद्दू अन सबीली, ऐं अलाह जे रस्ते खां झलनि था। इन्नहुम सा मा कानू यामलून, इहे जेके कंदा आहिनि पुछड़नि। आयतुनि खे विकिणणु कीअं विकिणबो, माना मिसाल तौरु क़ुर जो आयतूं ऐं जेके शिरक खे रोकनि थियूं इहो कोन ॿुधाईंदा, माना विकियनि, छाकाणि त असांजो फ़िरक़ो क़ाइमु रहे। आयत क़ुर जी लिकाइण जेका संदन अक़ीदे ऐं शिरक जे ख़िलाफ़ु आहे, इहा बि आयत खे विकिणणु आहे। छो त मां रईस थी वेठो आहियां न, माण्हू मूंखे पेरनि खे टंगुनि खे ज़ोर पिया था ॾियनि। ऐं पोइ इन बाबति ला यरकुबून फिल मोमिननि एला वला ज़िम्मतनि, पोइ उहे न मोमिननि बाबति न की माइटी न को अंजाम जो ख़्यालु रखंदा आहिनि, उहे ई हद खां उलायकुल मोतदून हद खां लंघंदड़ आहिनि। पर फ़इन ताबू, जेकॾहिं तौबह कनि, अकामू सलात निमाज़ क़ाइमु कनि, वातू ज़कात ॾियनि, फ़ इख़वानकुम फ़िद्दीन, त पोइ इहे तव्हांजा दीन में भाइर आहिनि। नुफ़सिलुल आयात लिक़ौमी यालमून, हे क़ुर तव्हांखे चिटो करे उन्हनि लाइ ॿुधायूं था जेके ॼाणणु चाहिनि था।
पर जेकॾहिं पंहिंजे अंजाम ॿधण खां पोइ पंहिंजा कसम भञनि, अव्हांजे दीन में तव्हांखे टोकिन ताना हणनि, त पोइ इन्हनि जे सरदार जेके कुफर जा आहिनि उन सां जंग करियो। छाकाणि इन्नहुम ला ईमान लहुम ला अल्लहुम यंतहुन, इन्हनि जे कसमनि ते एतवार न कयो त मन जेके सो इहो वेहण सां, हिन खे सज़ा ॾियण सां मन सुधरी पवनि। अलाह बि चए थो त पोइ तव्हां अहिड़ी अलाह तुकातिलून क़ौमनि नकसू ईमानुम, पोइ अहिड़ी क़ौम सां छो था विढ़ो जेके पंहिंजे कसमनि खे भॻो अथनि ऐं जिन पैगम्बर जे कढे छॾण लाइ संभरिया, ऐं वहुम बदउकुम अवल मरा, ऐं शुरूआति इन्हनि कई आहे, पहिरीं बि कई आहिनि। अख़्तक्षौनुम, छा उन्हनि खां डिॼो था? फलाह अहक़न तक्षू, अलाह खां डिॼण जो हक़ु आहे। इन कुंतुम मोमिन, मोमिन आहियो त हिन खे उन्हनि सां विढ़ो त अलाह अव्हांजे हथां खेनि सज़ा ॾींदो, ख़ैर ख़्वार कंदो ऐं अव्हांखे मथिनि सोभ ॾींदो ऐं मोमिननि जी क़ौम जे सीननि खे पाक साफ़ कंदो। अलाह ताला सम्झे थो त हीअ जेका मूं जन्नत ठाही आहे उहा पंहिंजी जाइ ते, जहन्नम ठाहियो पंहिंजी जाइ ते, तव्हांखे जो हिन दुनिया में मूं मोकिलियो आहे त हितां थी तव्हांजी सिलेक्शन थिए न, त जेको आहे सो केरु जन्नत में वेंदो, केरु जहन्नम में वेंदो। ऐं जन्नत जो जेको परमनेंट जेको इनाम आहे एॾो वॾो आहे, एॾो वॾो आहे जो उन जी आज़माइश बि त ओतिरी थींदी न हिते। तंहिंजे करे मां पढ़ियो त चवनि था त जेको माण्हू हिन दुनिया में फील करे दिली तौर त मां ख़ुशि जन्नत में आहियां, उहो ई जन्नत में वेंदो। ऐं जेको माण्हू हिते टेंशन, दिलि जे साड़, परेशानी, पघर, निंड जो न अचणु, निंड जो फिटणु, इहो जहन्नम में थो वञे। इन जी निशानी आहे हितां जी। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त अम हसिबतुम अन तुतरकू वलम्मा यअलमिल्लाहु लज़ी जाहिदू मिनकुम, चए थो त तव्हां सम्झो था त तव्हांजी का हिन दुनिया में मां पैदा मरण खां ॼमण खां मरण ताईं को इम्तिहान कोन वठंदुसि, ऐं न तव्हां का अलाह जो ज़ाहिर करे त केरु आहिनि जेके मुजाहिद था थियनि तव्हां मुंहिंजा। वलम यतखिज़ू मिन दूनिल्लाह, ऐं अलाह खां सवाइ ॿियो कंहिंखां कोन था घुरनि, ऐं जेके मोमिन सां ॿियो कुझु को ॻुझो दोस्त अलाह खां सवाइ कोन वरितो अथनि। वल्लाहु ख़बीरुन बिमा तामलून, ऐं जेको आहे सो ऐं अलाह जे रसूल जे दुश्मननि सां दोस्ती कोन था रखनि, त वल्लाहु ख़बीरुन बिमा तामलून, जेके कंदा आहियो सो अलाह ख़बर रखंदड़ आहे। बाक़ी मां कान लिल मुशरिकीन ऐं यामरू मसाजिद अल्लाह, चए थो जेके शिरक कनि था न अलाह खां सवाइ जिन ॿियनि खे सॾनि था, इहो कंहिंखे था सॾनि, आम्हूं साम्हूं खे त सॾणो शिरक न आहे। अमा मानी ॾे, अमा वेठी आहे त ॾींदी मानी, इहो कहिड़ो शिरक आहे? मानी त अलाह खां था घुरूं, छो त ॿुधे बि थी ऐं मानी पचाई बि अथई। शिरक उहो आहे जेको ॿुधे बि कोन, ऐं कहिड़ी ख़बर त कोन थो ॿुधे, छो त सॾु कोन थो ॾिए। ॿई शयूं गॾियल आहिनि। मां जेकॾहिं वेठो आहे, अदा अहमद ख़ान छा ख़ुशि आहीं? चवंदो हा बाबा अहमद ख़ान यार तो वटि फलाणो मूं कमु चयो कंदे, चई हा इनशा अल्लाह। इहो शिरक न आहे। तामनु अला बिर व तक़वा, शिरक आहे जो अहिड़े खे सॾिजे जेको उन ताईं आवाज़ु कोन थो वञे। जीअं अलाह जा वली ऐं जेके शहीदनि से 7 आसमान ते वेठा आहिनि, आवाज़ु कोन वेंदो। अलाह ताला क़ुर में साफ़ चयो इन्नका ला तुस्मिउल मौता, जेको मरी विया आहिनि तई तव्हां आवाज़ु कोन था ॿुधाए सघो। हाणे आवाज़ु न ॿुधण कमु कीअं कंदा? पर जे ॿुधनि बि सही ऐं उहा शइ उन्हनि जी प्रॉपर्टी कान्हे त इहो बि कोन कमु कंदा। तंहिंजे करे तंहिंजे करे इहे ॿई शयूं त शिरक आहिनि। त अलाह फरमाए थो त इन मुआशिरे में अहिड़ा मुशरिक वेठा आहिनि जेके हीउ कमु कनि था। चए थो मां कान मुशरिकीन ऐं यअमरू मसाजिद अल्लाह, इन्हनि मुशरिकनि खे मस्जिदूं इन अलाह जो तव्हां न ठाहियो मस्जिदूं पंहिंजो, छो त तव्हां इन मस्जिदुनि में इहो ई शिरक था फैलायो। ऐं मुशरिकनि खे अलाह जी मस्जिद आबाद करणु रवा न आहे। रसूल जे ज़माने में इन्हनि हिकिड़ी मस्जिद ज़रार ठाही जुदा, मस्जिद नबीअ खे छॾे इनखे डरायो वियो। ऐं हज़रत उमर जी फ़तवा मौजूदु आहे त हिकु शहर में फ़िरके वारा 2 मस्जिदूं न ठाराइनि, भली थिए, पर माना इहा जेका मस्जिद जंहिंमें शिरक थो फैलाइजे इहो जाइज़ ई कान्हे का। उलाइक हबितत अमालहुम, इन्हनि जा अमल चट थी विया। वफ़िन्नारुम ख़ालिदून, हमेशह रहंदा जेके शिरक खे फैलाइण लाइ मस्जिदूं था ठाहिनि। बल्कि केरु अलाह जे मस्जिद खे आबाद करणु रुगो उन्हनि खे जुॻाईंदो आहे जंहिं अलाह क़यामत जे ॾींहं खे मञियो, निमाज़ पढ़ी, ज़का ॾिनी ऐं अलाह खां सवाइ ॿिए कंहिंखां न ॾिनो, न उन्हनि में का उमेदु रखियनि
ऐं यकूनू मिनल मुहतदीन त असा उलाइक ऐं यकून में मुहतदीन त पोइ उमेदु आहे त इहे हिदायत वारा थींदा। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। हीअ आख़िरी सेक्टर आहे 15 मिंट। प्रोग्राम आहे सहरी टाइम। आऊं आहियां शफ़ीमंद लाखो। अलाह ताला असांजो कानून फिक्स थो करे त मस्जिदूं उहे ठाहिनि जेके शिरक न कनि, माण्हुनि खे अलाह खां परे करे ऐं शिरक वारनि खां ॿियनि खां न घुराइनि। इहो उन्हनि खे मस्जिदूं खपनि। बाक़ी अलाह थो चए अजरतुम शिकायत हाज व इमारत मस्जिद हराम। बाक़ी तव्हां हाजियुनि खे था पाणी पियारियो, मस्जिदुनि खे ॿुहारीनि था ॾियो, उन में वरी जेको आहे सो मस्जिदुनि खे आबाद था कयो, निमाज़ूं पढ़ो था। कमन आमन बिल्लाह वल यौमिल आख़िर। छा उहे उन जहिड़ा आहिनि जेके अलाह ते ईमान आणनि था, आख़िरत ते ईमान अथनि। व जाहिद फी सबीलिल्लाह, अलाह जे रस्ते में जिहाद बि कंदा। ला यस्तवुन इंदल्लाह, इहे ॿई बराबरि न आहिनि। वल्लाहु ला यहदिल क़ौम ज़ालिमीन, अलाह त ज़ालिम क़ौम खे हिदायत कोन थो करे। बाक़ी केरु आहिनि उहे हक़ीक़ी मुस्लमान? अल्लज़ीन आमनू, जिन मञो, व हाजरू, जिन हिजरत कई, व जाहदू फी सबीलिल्लाह, अलाह जे रस्ते में जिहाद कयनि, बे अमाल, माल बि ख़र्च कयनि, व अनफुसुम, जान बि अलाह जे रस्ते में शहीद थी विया। आज़म दर्जतन इंदल्लाह, इन्हनि जा अलाह वटि वॾा मुर्तबा आहिनि, मर्तबा आहिनि। व उलाइकुल फ़ाइज़ून, इहे ई मुराद माणण वारा आहिनि। युबशिरुम रब्हुम, उन्हनि खे सननि पालण वटां बाज राज़ पे ऐं उन्हनि बाग़नि जी ख़ुशख़बरी ॾिए थो जिन में उन्हनि लाइ सदाईं नेमतूं आहिनि, मज़े सदाईं रहण वारा आहिनि। छो त इन अलाह इंदहू अजरुन अज़ीब, छो त अलाह ई वटि वॾो अजुरु आहे। बाक़ी या लज़ीन आमनू ला तत्तख़िज़ू आबाकुम इख़वानकुम औलिया इन निस्तहबुल कुफ़्र अलल ईमान। जेकॾहिं तव्हांजा वॾा शिरकू कनि था ऐं उहो कुफ़र जे ईमान जे मुक़ाबले में कुफ़र ऐं शिरक खे इख़्तियार कनि था, त इन्हनि खे बि दोस्त न करे वठो, पीउ ॾाॾनि खे बि न वठो। या लज़ीन आमनू ला तत्तख़िज़ू आबाकुम, पंहिंजा पीअर, व इख़वानकुम, पंहिंजा भाउर, औलिया, दोस्त करे, सचो दोस्त, इन निस्तहबुल कुफ़्र अलल ईमान, जेकॾहिं कुफ़र खे ईमान को प्यारा रखनि। व मन यतवल्लहुम, जेके उन्हनि मां दोस्तीअ जे लाइ कोशिशि कंदा, दोस्ती या उन्हनि जो कंदा, मिनकुम फ़उलाइकुम ज़ालिमून, त इहे ई ज़ालिम आहिनि। अलाह ताला फरमाए थो, पैगम्बर कुल इनकान आबाकुम अबनाकुम, जेकॾहिं अव्हांजा पीअर, अव्हांजो औलाद, व इख़वानकुम, तव्हांजा भाउर, व अज़वाजुकुम, तव्हांजो घर वारियूं, व अशीरतकुम, अव्हांजा माइट, व अमवालुन निख्तरफ़ तुमूहा, ऐं जेके तव्हां दौलत कमाई आहे, तिजारतनि तख़्शौन कसादा, ऐं तिजारत जो सॼो था थिए मुंहिंजा पैसा घटिजी वेंदा। व मसाकिन तरदौनहा, ऐं जेके घर ठाराया अथव, महल जेके तव्हांखे वणंदा। अहबिलेकुम मिनल्लाह व रसूल ही व जिहाद फी सबीली, त तव्हांखे अलाह खां बि सभु शयूं प्यारियूं आहिनि, अलाह जे रसूल खां, अलाह जे रस्ते में जिहाद करण खां। फतरब्बसू, पोइ जे थो वेट कयो, पोइ त इंतज़ारु कयो। हता याति अलाह बि अमरी, जो पंहिंजो अलाह अज़ाब आणींदो। वल्लाहु ला यहदिल क़ौमल फ़ासिकीन, अलाह बेदीन कुम रस्तो। अज़ाब कहिड़ो आणींदो? बीमारी ॾेई छॾींदो, खाई कोन सघंदो, पेंपर ॿधी घुमंदो, हली कोन सघंदो। इहा सज़ा आहे, ॿी बि सज़ा ॾेई सघे थो। लक़द नसरकुमुल्लाह फी मवातिन कसीरतिन, बेशक अलाह अव्हां खे घणनि हंधनि ते सोभ ॾिनी। हिस्ट्री खणी ॾिसो, योम हुनैन जी लड़ाईअ में जॾहिं अव्हांजी घणाई अव्हांखे अजब वेंदो, माना उन वक़्तु तव्हां घणा हो, पोइ तव्हांखे फ़ख़ुरु थियो, ऐं अव्हां खां अव्हांजी घणाई कुझु बि टारे न सघी। ज़मीन पंहिंजे वेकिराई हूंदे बि अव्हां ते सोढ़ी थी वई, अवी पुठीरा थी फिरियो। माना तव्हां तकबुर घणाईअ ते न कयो, अलाह जी मदद ते कयो। उन खां पोइ जॾहिं तव्हांखे हिते नुक़सानु पहुतो, सुम अंज़ल्लाहु सकीनतहू अला रसूली वलिल मोमिनीन, पोइ अलाह ताला पंहिंजे पार खां पंहिंजे पैगाम मोमिननि ते आराम लाथो। व अंज़ल जुनूदन लम तरहुहा, पोइ अहिड़ा लश्कर मोकिलियईं जिन खे तव्हां न पिया ॾिसो। व अज़ब लज़ीन कफ़रू, पोइ काफ़रनि खे सज़ा ॾिनई। व ज़ालिक जज़ाउल काफ़िरीन, काफ़रनि जी इहा सज़ा आहे। पोइ सुम यतूबुल्लाह मिन बाद ज़ालिक, पोइ अलाह ताला उन खां पोइ अलाह जंहिं लाइ वणेसि तंहिं ते ॿाझ सां मोटियो या मोटंदो। वल्लाह गफ़ूर रहीम, बेशक अलाह बख़्शिश करण वारो। या लज़ीन आमनू, ए ईमान वारो,
इनमल मुशरिकून नजसुन, इहे पलीत आहिनि जेको शिरक कनि था मुशरिक अलाह सां, अलाह खे मञनि था पर शिरक कनि था, इहे आहिनि पलीत। फला यक़रबुल मस्जिदुल हराम बदआम हिम हाज़ा, इहे पलीत इहे मुशरिक इन में मस्जिद जे वेझो न वञनि अॼु खां पोइ, माना मके में। इन ख़िफ़्तुम ईलतिन, बाक़ी तव्हां सम्झो था त जेकॾहिं मुशरिक न ईंदा हज ते त पोइ असांजो वापारु घटिजी वेंदो, त जेकॾहिं तव्हां सुञाईअ खां डिॼो था फसौफ़ युगनीकुमुल्लाहु मिन फज़ली, पोइ अलाह पंहिंजे फज़ल सां तव्हांखे वधाईंदो। इनशा इन अलाह अलीमुन हकीम, अलाह ॼाणंदड़ आहे। हाणे छा हो त मके में 4 मुसला लॻंदा न, हाणे कीअं 4 मुसला, लेकिन इहो आहे त पंहिंजो सऊदी हुकूमत बंदि करे छॾियो, त पोइ हाणे जो माण्हू चवंदा बसि हाणे इन बंदि थियो आहे त असीं हज ते कोन वेंदासीं ऐं अरब बुख मरंदा, लेकिन अलाह चए थो त जेकॾहिं तव्हांखे इहो सुञाई जो ख़ौफ़ आहे त अलाह तव्हांखे गनी कंदो, अलाह हुनखे गनी करे छॾियो, हुनखे ज़रूरत ई कान्हे का तव्हां अचो या न अचो हुनजे पैसनि जी। बाक़ी उहे जेके अहले किताब आहिनि, जीअं हिंदू आहिनि, इहे बि अहले किताब आहिनि, इन वेद क़ुर सां मिलनि था, यहूदी आहिनि, ईसाई आहिनि, त चए थो जिन खे किताब ॾिनो वियो तिन मां जेके न की अलाह खे न की क़यामत जे ॾींहं खे मञींदा आहिनि, न की अलाह ऐं संदसि पैगम्बर जी हराम कयल शयुनि खे हराम करे ॼाणंदा आहिनि, ऐं न को सचो दीन क़बूल कंदा आहिनि, तिन सां एसि ताईं विढ़ो जेसि ताईं उहे पंहिंजे हथां जज़ो ॾियनि। ठीकु आहे, ॾियो जज़ियो। तंहिंजे करे हीउ जेको मां हींअर तव्हांखे प्रोग्राम, त तव्हां बि जेको आहे न घर में क़ुर शरीफ़ खोले ऐं कयो। हाणे ॾिसो, मां मिसाल तौर ही क़ुर जी माना आहे तर्ज मौलाना मोहम्मद मदनी, मूंखे ॾाढो सवलो थो लॻे। हाणे जेकॾहिं बाक़ी प्रोग्राम में मां हितां विचां खोलियां थो ऐं मां ॾिसां थो त अलाह ताला ही किताब ज़िंदा आहे, ॾिसूं त छा थो ॻाल्हाए। चए थो त योम यौदु ज़ालिम अला यदी, चए थो जंहिं ॾींहुं ज़ालिम पंहिंजे हथनि खे चक पाईंदो, चक हणंदो, जॾहिं ॾिसंदो न क़यामत ॾींहुं रिज़ल्ट मिलंदो, पोइ हथ खे चक हणंदो। छा चवंदो चक हणी, जेकर आऊं रसूल वारो रस्तो वठां हा। क़ुर में अरबी छा थो चए, यौम यौदु ज़ालिम अला यदी, ज़ालिम जेको नापास थियो आहे, हाणे जहन्नम जी वीज़ा मिली अथसि, अफ़सोस में हथ खे चक हणणु, चवंदा चॿाड़े चॿाड़े हेसि ताईं सफ़ा ईअं खल करे छॾींदो ॿांह खे। ऐं छा चवंदो, यकूल या लई तनी, हाय घोड़ा असां, या लई नित ख़स्तु मां रसूल सबीला, मां अलाह जे रसूल जो रस्तो छो न वरितो, मां कहिड़ो रस्तो वठी आहियां। ऐं वरी अॻिते छा थो चए, लक़द अज़लनी अने ज़िकिर बजानी, मूं वटि हीअ नसीहत आई, हिन जी ॻाल्हि करे, हिन जी, हे मूं वटि आयो, घर में पियो हो, मथे लॻो पियो हूंदो हो, वकान शैतान इंसान ख़ज़ूला, पर इहो शैतान गुमराह कयो मूंखे हिन क़ुर ॾे तवजह करणु कान ॾिनई। पोइ अलाह बि चवंदो, अलाह जो रसूल बि चए थो, वकाल रसूल, हे जो जहन्नम में वञे थी न उमत, त अलाह जो रसूल चए थो, या रबी, ए मुंहिंजा पालणहार, इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुर महजूरा, इहो सबबु इहो आहे त मुंहिंजी क़ौम क़ुर खे छॾे ॾिनो, तॾहिं हे अक्सर जहन्नम में थी वञे। ॾिसो छा आयो आहे, हे विचां खोलियो अथमि न, वरी कढूं था विचां। अलाह फरमाए थो, इन लज़ीन आमनू हाजिरू जाहिदू बि अमाल अनफुसिहिम सबीलिल्लाह, जे बेशक जिन ईमान आंदो, वतन छॾियो, अलाह जे रस्ते में पंहिंजे मालनि ऐं पंहिंजे जानियुनि सां जंग कई, ऐं जिन तोखे मदीने में जाइ ॾिनी, मदद कई, उहे हिक ॿिए जा दोस्त आहिनि। जिन ईमान आंदो पर वतन न छॾियो, त अव्हांखे तेसि ताईं उनजी दोस्तीअ सां कुझु कमु न आहे जेसि ताईं उहे वतन न छॾीनि। जेकॾहिं दीन जे कम में अव्हां खां मदद घुरनि त अव्हांखे मदद ॾियणु लाज़िम आहे, पर अहिड़े क़ौम जे मुक़ाबले में न जिन जे विच में अव्हां ऐं विच में को मुआदो थियलु हुजे, जेको अव्हीं करियो था, अलाह ॾिसे थो। बाक़ी अॻिते छा थो चए, वलज़ीन कफ़रू बादुम ओलियावत, ऐं काफ़र हिक ॿिए जा दोस्त आहिनि, जेकॾहिं उन कम खे न कंदव त ज़मीन में फितनो थींदो, माना तव्हांखे उन्हनि सां हिसाब वठिणो पवंदो। वरी टियों दफ़ो किथे कढूं था, अलाह फरमाए थो, अतातून ज़ुकरान मिन आलमीन, तव्हां जहाननि में नरनि ॾे शहवत लाइ वञो था, ऐं अव्हां जे पालींदड़ जेकी अव्हां लाइ अव्हां जूं ज़ालूं पैदा आहिनि, तिन खे छॾियो था, पर अव्हीं हद खां लंघंदड़ आहियो। इहो थो अचे। अलाह ताला मूंखे ऐं तव्हांखे हिन क़ुर पाक खे सम्झी उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इंशा अल्लाह ताला वरी सुभाणे साॻे टाइम ते सहरी टाइम में इंशा अल्लाह गॾु आहियूं। ज़िंदगीअ जो भरोसो त कोन्हे, पर जेकॾहिं अलाह चाहींदो त इन क़ुर जो नूर मां तव्हां ताईं पहुचाईंदुसि, ऐं पाण ताईं बि। मां तव्हांखे निज अलाह जो कलाम ॿुधायां थो ऐं तर्जुमो मुंहिंजे साम्हूं आहे, तंहिंजे करे मां बि तव्हांखे चवंदुसि त तव्हां अलाह जे कलाम खे सम्झी पढ़ो। अलाह क़ुर में शिकायत थो करे, जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा चयो, छा चयईं,
या रबी इन को मित खज़ू हाज़ल क़ुरान, महजूरा मुंहिंजी उम्मत क़ुरान खे छॾे ॾिनो। पोइ तव्हां उन मां शामिलु था थियो जिन तव्हां क़ुरान खे छॾे ॾिनो आहे, जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजी शिकायत करे। इहा ई थो ॾिए न रीज़न, ॿियो को रीज़न कोन थो ॾिए त उमत जा माण्हू छो एतिरो जहन्नम में था वञनि, की क़ुरान खे छॾे ॾिननि। इहो ई अलाह जे रसूल सां जो आख़िरी पैगाम जेको मां ओचितो कढियो आहे, इहो ई आहे असांजे लाइ। असांखे ऐं तव्हांखे अलाह ताला सम्झ था फ़रमाए। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वस्सलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।